बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो पहर ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां जे लाइ। सुबुह मेहरान प्रोग्राम जो ही मंच, हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी। प्रोग्राम अव्हांखे ख़बर आहे त लाइव हलंदो आहे ऐं टाइमिंग बि अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वञे थो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर बि हली रहियो हूंदो, मां चाहींदसि त उनखे ज़रूरु तव्हां नोट डाउन करे वठिजो। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम इनशाअल्लाह अव्हां ताईं पहुचंदो। जेके महिमान हूंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो एक्सपीरियंस हूंदो आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कमु हूंदो आहे। एक्सपीरियंस सां गॾु एक्सपोजर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू रखंदो आहे, त पोइ उनजो जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे या कंहिं बि टॉपिक ते जॾहिं उहो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ रखे थो त उनजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। ऐं चाहींदा आहियूं त हिन सोसाइटी जा उहे माण्हू जिन पंहिंजे पंहिंजे कम खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में करण जी कोशिशि कई आहे। जॾहिं असां कलम जे पोरिहे जी ॻाल्हि कयूं था त कलम जो पोरियो हूअं बि सभ खां अफ़ज़ल ऐं अवल पोरियो मूंखे लॻंदो आहे, छाकाणि त तव्हां पंहिंजे कलम ज़रिए असांजा जेके मारवड़ आहिनि उन्हनि जो दर्द आहे, उन्हनि जूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे हिकु माण्हू ॾाढो क़रीबी अंदाज़ सां ॾिसे थो ऐं उनखे जॾहिं बयानु करे थो त पोइ ॾाढो एक्यूरेटली उहा शइ दुनिया ताईं पहुचंदी आहे। ऐं जॾहिं दुनिया ताईं आम माण्हू जो आवाज़ु पहुचे थो त यानी असांजे मुआशिरे जा जेके इशूज़ आहिनि उहे ज़रूरु हाईलाइट थींदा आहिनि। त कलम जो पोरियो जेको आहे उहो हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुदा जी ॾात आहे ऐं अलाह साईं हर इंसान खे कंहिं न कंहिं ॾात सां ज़रूरु नवाज़ियो आहे। रब पाक जॾहिं इंसान जी तख़लीक़ कई आहे त हर इंसान खे कंहिं मख़सूस कम सां ज़रूरु हिन जहान में हिन धरती ते मोकिलियो आहे। हर कंहिंजी मूंखे लॻंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां जिथे बि हुजूं असां पॉज़िटिवली पंहिंजो किरदारु अदा कयूं। उहा स्टोरी तव्हां सभिनीनि ज़रूरु ॿुधी हूंदी न, त हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो आहे, उहो जेको आहे सो हिकिड़े मासूम ॿार जो जेको आहे सो चाहींदो आहे त मां अक्स चिटिरियां ऐं उहो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ हुन मासूम ॿार जो अक्स चिटींदो आहे। आर्टिस्ट हिकिड़ी पंहिंजी थीम रखंदा हलंदा आहिनि। कुझु वक़्तु गुज़रंदो आहे, साल गुज़रंदा आहिनि, त उनजी उहा थीम हूंदी आहे त मां सभ खां क्रूअल हिकिड़ी तस्वीर ठाहियां, सभ खां वधीक जेको आहे उनजो फोकस हूंदो आहे त मां उन इंसान जी तस्वीर ठाहियां जे सभ खां घणा क्राइम कया हुजनि, ॾोह कया हुजनि। त उहो जॾहिं उन इंसान जी तस्वीर ठाहींदो आहे त उहो पर्सन जिथे उनखे मिलंदो आहे त उनखे लॻंदो आहे त हा इहो माण्हू आहे, हाणे हिनखे मूंखे जेको आहे न हिन कैनवास ते उहो अक्स चिटणु खपे। उन साफ़ कैनवास ते रंगनि सां उनजो उहो अक्स चिटींदो आहे ऐं पोइ जॾहिं उनजी उन सां कॉन्वर्ज़ेशन थींदी आहे ऐं जॾहिं हू पंहिंजी पहिरीं थीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदो आहे त पोइ उहो पर्सन उनखे ॿुधाए रहियो हूंदो आहे त जेको ॿारु मासूम ॿारु जंहिंजो तो अक्स चिटिरियो उहो बि मां ई आहियां। ऐं वक़्तु हालात इंसान खे इलाही तब्दील करे छॾींदा आहिनि ऐं जेका वजूद ते जेके वारदातूं हूंदियूं आहिनि इंसान उन में थकिजी पवंदो आहे। उते इंसान खे ॿिए इंसान जी सपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे, पर कुझु कंडीशन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें इंसान जेको आहे सो मदद न घुरंदो आहे, पंहिंजनि खां बि मदद न घुरंदो आहे, उन्हनि खां बि परे थी वेंदो आहे, उन्हनि खां बि दूरि थी वेंदो आहे। असांजे हिन समाज में घुट ऐं ॿूसट तमामु घणी आहे ऐं ज़हन इंसान जो ज़हन जेको आहे न बसि उनखे मफ़लूज थियण खां बचायो वञे। सो कलम जो पोरियो मूंखे इन हवाले सां बि ॾाढो सुठो लॻंदो आहे त तव्हां जॾहिं कंहिंजो दर्द लिखंदा आहियो, कंहिंजी दास्तान लिखंदा आहियो, कंहिंखे उत्साह ॾेई रहिया हूंदा आहियो, कंहिंखे हौसलो ॾेई रहिया हूंदा आहियो, कंहिंखे वलवलो ॾेई रहिया हूंदा आहियो। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार बि मौजूदु आहे, सो जिन जो सहकार आहे उन्हनि जो बि ज़िक्र ज़रूरु कंदा हलंदासीं। सोना यूरिया जो सहकार मौजूदु आहे। सोना सां ई आहे कामयाबी, हीअ हिकु इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार
इनाम खटण जो शानदार मौक़ो, सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कुंड, सोना यूरिया नीम कुंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद कयो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रैच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾु बेशुमार इनामात। सो पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल जेको मुअज़्ज़िज़ महिमान प्रोग्राम में मौजूदु आहे, जनाब पाण ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि कमु कयो आहे, ॾाढा सुठा पाण राइटर आहिनि ऐं उन्हनि जा केतिरा ई किताब बि असांजे हथनि में पहुची चुका आहिनि। ॾाढो सुठो लिखंदा आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण लिखंदा आहिनि, ॾाढा सुठा पाण उस्ताद बि आहिनि ऐं उन खां अलावा आर्ट्स काउंसिल जी ॻाल्हि कजे, ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कजे, मुख़्तलिफ़ इदारनि जी ॻाल्हि कजे त उते संदन तमामु बहितरीनु रोल रहियो आहे। ख़ूबसूरत अंदाज़ में हमेशह उन्हनि पंहिंजो कमु कयो आहे ऐं उन्हनि जूं एक्टिविटीज़ हमेशह असां ॾाढियूं ख़ूबसूरत ॾिठियूं आहिनि। मुख़्तलिफ़ मंच ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जॾहिं हैदराबाद, जामशोरो, कराची उते थींदे पाण ॾिसूं था त हमेशह उन्हनि जी हिकिड़ी प्रेज़ेंस रहे थी ऐं जॾहिं बि पाण ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जे ॻाल्हाइण जो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे। ऐं सम्झी विया हूंदा मां ॻाल्हि करे रही आहियां प्रोफेसर डॉक्टर ज़वार नक़वी साहिब जिन जी। ताज़ो ई पाण जेको आहे सो ईरान मां बि थी आया आहिनि, उन्हनि उन हवाले सां बि संदनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, माशाअल्लाह सां तव्हां ताज़ो ईरान मां बि थी आया आहियो। कीअं रहियो तव्हांजो हीउ ईरान वञणु, कीअं एक्सपीरियंस रहियो इन दफ़े? मां कोशिशि कंदो आहियां त साल में हिकिड़ो भेरो ईरान ऐं इराक मुंहिंजे अक़ीदत आहे। मां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत या हज़रत इमाम अली रज़ा या जेके आइम मासूमीन अलैहिस्सलाम ईरान ऐं इराक में आहिनि, उन्हनि जी ज़ियारत लाइ मां वेंदो आहियां। त साल में हिकिड़ो भेरो या ॿ भेरा मां ज़रूरु वेंदो आहियां। जी, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। सर, अॼु जी सुबुह ऐं मौसम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त हूअं बि पाण ॿुधूं पिया त हर जॻह ते जेको आहे न मींहुं वसे पियो, मींहोकी थिए पई, पर स्टिल असां वटि जेको आहे सो मींहुं न पियो आहे उन तरह ऐं अञा घुट उहा ॿूसट आहे। होपफुली ॿुधायो बि वञे पियो त मींहुं ज़रूरु पवंदो। मौसम खे कीअं ॾिसो पिया, हीअ मौसम वणंदी आहे कोन वणंदी आहे? हीअ मौसम, हीउ गरम मौसम आहे, गरम मौसम तमामु घणी गरम मौसम आहे ऐं उन में ज़ाहिर आहे त हिकिड़ो माहौल जी तब्दीली सां गॾोगॾु कुझु असांजूं बि कोताहियूं आहिनि हुकूमती सतह ते या अवामी सतह ते। असां वटि जेको ॿेलनि खे जंहिं रफ़्तार सां कटियो वियो आहे, जंहिं रफ़्तार सां वणनि खे न पोखियो वियो आहे, जंहिं रफ़्तार सां असां पंहिंजे इन लाइफ जे चैप्टर खे विसारे छॾियो आहे, त उन सां यकीनन मौसम वधीक गरम थींदी, वधीक असांखे ऑक्सीजन घटि मिलंदी, तंहिंजे करे माण्हू तकलीफ़ महसूसु कंदो। पाण सभई माण्हू जेकॾहिं गॾिजी ऐं उहे चवंदा आहिनि हिकिड़ो हिकिड़ो वणु पाण पोखियूं त असीं सिंध खे असीं अहिड़ो करे सघूं था जो उन जे माहौल में तब्दीली अची सघे थी, गर्मियूं घटिजी सघनि थियूं ऐं माण्हू सुख जो साह खणी सघे थो। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ऐं हूअं बि जॾहिं बजट ते नज़र पई त 8% आई थिंक जेको आहे सो असांजे इन्वायरमेंट जे लाइ रखियो वियो आहे बजट में। दैट इज़ नॉट सफिशेंट, उहो सफिशेंट ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोन आहे। जहिड़े तरीक़े सां मौसमी तब्दीलियूं आहिनि, ग्रीन हाउस गैसिस, दुनिया में जंगियूं, उन्हनि जा जेके असरात आहिनि असां जहिड़नि मुल्कनि ते ज़रूरु पवनि था ऐं हुकूमत एतिरो ज़रूरु करे सघे थी, बाउंड करे सघे थी माण्हुनि खे त हर घर जी जॾहिं रजिस्ट्रेशन थिए थी त एटलीस्ट हिकिड़ो वणु सभु घर भाती बि जेकॾहिं लॻाइनि त उन सां बि जेको आहे सो माहौल असांजो इन्वायरमेंट असांजो सुठो ज़रूरु थी सघे थो। अच्छा सर, ताज़ो ई जेको आहे सो ईरान जो सीज़ फायर पाण पंहिंजे साम्हूं आहे, ही दुनिया में जंगियूं, इन पूरे साइड खे कीअं ॾिसो था? पाण सभु माण्हू इन ख़्वाहिश जा आहियूं त दुनिया में सभई माण्हू ऐं दुनिया जा सभई मुल्क पंहिंजी पंहिंजी कैपेसिटी में, पंहिंजनि पंहिंजनि हदुनि में पंहिंजे माण्हुनि लाइ कनि। जॾहिं ईरान जूं ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त इज़राइल जे तरफ़ां उन ते हमिलो करणु ऐं उहो ज़ाहिर आहे त उन खां पोइ रिएक्शन अचणु फितरी अमल आहे। बिल्कुलु।
ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे सीज़ फायर थी वियो आहे। ख़ासि तौर ते माण्हू जेके आहिनि उहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चहलम ते वेंदा आहिनि त उन्हनि जे लाइ इहो वॾो पंहिंजो हो त असीं कीअं वञी सघूं। हाणे वरी सीज़ फायर थियो आहे त माण्हुनि जी आवत जावत शुरू थींदी ऐं बहितर अमल आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू चाहींदो त अमन हुजे ऐं हूअं बि मूंखे ईअं बि लॻंदो आहे जहिड़े तरीक़े सां सोशल मीडिया ते क़ौमुनि जा बि साम्हूं जेको आहे सो एहतिजाज ईंदा आहिनि त क़ौमूं पाण में विढ़णु न चाहींदियूं आहिनि, पर जिथे बि जंग लॻे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजा कुझु न कुझु असरात माण्हुनि ताईं पहुचनि था। अच्छा, मुहर्रम उल हराम जेको आहे सो सुभाणे सऊदी अरेबिया में त चंडु ॾिठो वियो आहे। अक़ीदत ऐं एहतराम सां पाण हुन पूरे महीने खे ॾिसंदा आहियूं ऐं इस्लामिक हवाले सां पहिरियों जेको आहे सो महीनो थिए थो इस्लामिक कैलेंडर जे हवाले सां उनखे जेको आहे सो इलाही अक़ीदत सां ॾिठो वञे थो। मुहर्रम उल हराम हिन दफ़े ऐं गर्मियूं तमामु घणियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुहर्रम उल हराम जे हवाले सां हर जॻह ते हिकिड़ो पंहिंजो एहतमाम हूंदो आहे। छा चवणु चाहींदव? यकीनन मुहर्रम उल हराम जेको आहे उहो हर माण्हू पंहिंजे अक़ीदत ऐं एहतराम सां उनखे ॾिसंदो आहे ऐं उन में पार्टिसिपेट कंदो आहे। ऐं असां त मुहर्रम जो चंडु ॾिठो त सभई असांजूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि हलियूं, सवाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ग़म जे बाक़ी ॿी का शइ न रहंदी आहे। त असां सभिनी खे मुहर्रम उल हराम जे हवाले सां हिक ॿिए जो अक़ीदनि जो एहतराम कंदे हिक ॿिए जो खे मद्देनज़र रखंदे असांखे इहे ॾींहं गुज़ारणु घुरिजनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। मुहर्रम उल हराम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि सर, मुहर्रम उल हराम असांखे छा सेखारे थो? मुहर्रम असांखे बातिल सां मुहाॾु अटकाइणु, सच ते बीही रहणु ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾसियल वाट ते हलण जो दर्स ॾिए थो। जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में आया आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर पई आहे त हीअ करबला आहे ऐं हिते असांखे शहीद कयो वेंदो, त पाण पहिरियों कमु इहो कयो अथनि त उहा ज़मीन ख़रीद कई अथनि। बिल्कुलु। त मुहर्रम असांखे इहो ॿुधाए थो त जेके बि शयूं आहिनि उहे तव्हांजूं उअं ई हुअणु घुरिजनि जीअं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांखे ॾसियूं आहिनि या असांजे दीन असांखे ॾसियूं आहिनि। जीअं असां नबी पाक जी सीरत तैयबा आहे, असांखे उन्हनि सभिनी शयुनि मां ॻाल्हियुनि मां असांखे सबक़ु सिखणु घुरिजे ऐं उन्हनि ते अमल करण जी पंहिंजे कोशिशि करणु घुरिजे। सही, बिल्कुलु सही। सर, अव्हां जो पूरो एजुकेशन वारो टाइम कीअं रहियो? मुहर्रम उल हराम ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं सुभाणे जे ॾींहुं जेको आहे सो मुहर्रम उल हराम जा प्रोग्राम्स बि स्टार्ट कंदासीं ऐं वेंदे 10 मुहर्रम उल हराम ताईं असां जेको आहे सो उन जी अक़ीदतमंदी सां प्रोग्राम बि कंडक्ट कंदा आहियूं। सो बिल्कुलु असांजी उन तरह बि तयारी आहे ऐं असां चाहींदा आहियूं त दीनी हवाले सां पोइ उन्हनि पर्सन्स खे बि असां इनवाइट कयूं हिन मंच ते जेके हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज जेको आहे सो तमामु व्यूवर्स ताईं पहुचाइनि ऐं हिकिड़े टॉपिक सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे अॻियां वधिणो आहे। सर ज़वार नक़वी साहिबु मौजूदु आहिनि त मां चाहींदमि त सर अव्हांजो जेको एजुकेशन पीरियड रहियो आहे उन हवाले सां बि तव्हां ॻाल्हि ॿोल कजो। अव्हांजी स्कूलिंग, उन खां पोइ कॉलेज ऐं यूनिवर्सिटी, पोइ वरी प्रैक्टिकल लाइफ में क़दम रखणु, वरी गॾोगॾु माशाअल्लाह सां तव्हां इलाही सुठो कमु बि कयो आहे त राइटिंग उन जे लाइ बि हिकिड़ो टाइम खपंदो आहे, स्पेस खपंदो आहे। सो प्लीज़ तव्हां थोरो एक्सप्लेन कजो। मां 5 दर्जे ताईं पंहिंजो ॻोठु, मुंहिंजो ॻोठु टंडो जहानिया आहे। हाणे उहो डिफेंस हैदराबाद सां उन गॾियल आहे, पर उहो असांजो ॻोठु हूंदो हो टंडो जहानिया। मां उते 5 दर्जा प्राइमरी जा पढ़ियसि, पोइ मां नूर मोहम्मद हाई स्कूल मां मैट्रिक कई, पोइ मां सचल सरमस्त आर्ट्स कॉलेज में इंटर कई। उहो आख़िरी दौर हुयो जॾहिं शागिर्द यूनियनूं हूंदियूं हुयूं। मां फस्ट ईयर में पढ़ंदो हुउसि त मां उते जॉइंट सेक्रेटरी जी इलेक्शन लाइ बीठुसि, छाकाणि जो फस्ट ईयर जो शागिर्द फ़क़ति इन ई उहिदे लाइ बीह सघियो थे। पोइ मां उहा इलेक्शन खटी, पोइ इंटर खां पोइ मां यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती इंटरनेशनल रिलेशन डिपार्टमेंट में।
पोइ मां वरी वापसि मोटी अची पंहिंजे कॉलेज मां पंहिंजो ग्रेजुएशन कई, मास्टर्स कई ऐं पोइ मां मुख़्तलिफ़ नौकरियुनि सां मुंसलिक रहियसि ऐं पोइ मां लेक्चरर थियसि। लेक्चरर खां पोइ मां प्रोफेसर थियसि ऐं मुंहिंजी सॼी ज़िंदगी पढ़णु ऐं पढ़ाइण सां गुज़री आहे। सही सही। अच्छा, तव्हां चूज़ कयो पढ़णु ऐं पढ़ाइण खे? हा, पर्सन हूंदो आहे जेको चूज़ करे उन हा, मुंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी एजुकेशन हुई। ज़बरदस्त। मुंहिंजे वालिद साहब जिन जी उमिरि लॻभॻि 100 साल हुई। सही सही। ऐं हुननि जो जेको महबूब मशग़लो हुयो उहो पढ़णु हूंदो हुयो। माना उमिरि जे इन हिसे में बि ऐं उन्हनि खे कहिड़ो बि किताबु हुजे उन लाइ ज़रूरी कोन्हे को त जेको बि किताबु हुननि खे अवेलेबल हूंदो उहो पढ़ंदा ऐं सॼो ॾींहुं पढ़ंदा। सुबुह जो तव्हां उन्हनि खे किताबु हथ में ॾियो त वरी शाम जो अची ॾिसंदो वेठा पढ़ंदा हुआ। असीं जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त हू असांजे घर में रिसाला घुराईंदा हुआ, किताब वठी ईंदा हुआ। असांजे घर में रेगुलर अख़बार ईंदी हुई त असीं उहे पढ़ंदा हुआसीं। मां जॾहिं 8 दर्जे में पढ़ंदो हुउसि त मूं पहिरीं कहाणी उन दौर में लिखी जॾहिं मां 8 दर्जो पढ़ंदो हुउसि त उन खां पोइ मुसलसल लिखंदो रहियुसि त वक़्त सां गॾु माण्हूअ जी ज़हनी ग्रोथ थिए थी, माण्हूअ जी शौरी इर्तिक़ा थिए थी। ज़ाहिर त उन ज़माने में मुंहिंजूं लिखियल लिखड़ियूं उहे फ़नी तौर ते या फ़िक्री तौर ते उन्हनि में कमियूं पेशियूं हूंदियूं यकीनन, पर जेको आहे सो उहो असांजो दर्सगाह हो। मुंहिंजो वालिद साहबु मुंहिंजो पहिरियों दर्सगाह हुयो ऐं जंहिं जेको आहे सो मूंखे लिखणु ऐं पढ़णु सेखारियो। कॾहिं बि उन जे विच में हुन रुकावट कान आंदी। मुंहिंजो वालिद साहबु हुसैनाबाद हैदराबाद जेको आहे हुसैनाबाद जो नालो मुंहिंजे वालिद साहबु रखियो जॾहिं ही वॉज़ चेयरमैन ऑफ हुसैनाबाद। त पोइ मां पंहिंजे वालिद साहब खां लिखणु ऐं पढ़ण जो सबक़ु उन खां मूं सिखियो। सही सही सही। अच्छा, तव्हां स्टूडेंट यूनियन्स जी ॻाल्हि कई ऐं उहो ज़िया वारो वक़्तु ऐं स्टूडेंट यूनियन्स जो ख़तमु थियणु, छा था सम्झो त स्टूडेंट्स यूनियन्स जो हुजणु स्टिल केतिरो ज़रूरी आहे? छो त असांखे लीडर्स बि उतां ई मिलनि था न, असांखे पंहिंजे समाज सुधारक बि उतां ई मिलनि था। सो करिकुलम सां गॾु एक्स्ट्रा करिकुलम ज़रूरी हूंदी आहे। ॿार जी फ़िक्री तरबियत करण लाइ उन सां गॾु दर्सी ऐं ग़ैर तदरीसी सरगर्मियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। ऐं स्टूडेंट्स यूनियन जेके हुयूं उहे इहा आख़िरी हुई जंहिंमें मां खटे आयुसि त उन खां पोइ यूनियन ते बैन थी वियो हुयो। उन जूं इलेक्शनूं न थियूं टिल टुडे, अॼु ॾींहं ताईं उहे हालांकि हींअर मुल्क में जमहूरियत आहे, जमहूरी हुकूमत आहे, उहे उनखे बहाल कराए सघनि था। ऐं स्टूडेंट्स यूनियन जेका आहे उहा शागिर्दनि में उन्हनि में वधीक उन्हनि में उत्साह पैदा करे थी, उन्हनि जो भरझलो थिए थी, उन्हनि सां गॾु बीहे थी, तंहिंजे करे असांखे उनखे बहाल करणु घुरिजे ऐं उन्हनि जूं चूंडूं कराइणु घुरिजनि, ईअं ई जीअं मुल्क जूं चूंडूं थियनि थियूं। सही सही। अच्छा सर, असां जॾहिं इदारनि जी ॻाल्हि कयूं था, यूनिवर्सिटी हुजे, कॉलेजिस हुजनि, तव्हां हिन वक़्तु प्रोफेसर्स खे कीअं ॾिसो पिया, उस्तादनि खे कीअं ॾिसो पिया, उस्ताद कीअं हुजणु घुरिजे? हक़ीक़त इहा आहे त काफ़ी वक़्त खां पोइ असां वटि हींअर जेको ख़ासि तौर ते PhD GST इन्हनि जूं जेके अपॉइंटमेंट्स थियूं आहिनि उन में साईं सरदार शाह ॾे इहो क्रेडिट वञे थो त हुन खोड़ सारियूं लॻभॻि मां सम्झां थो उन ॾींहुं मूं किथे ॿुधो पिए या पढ़ियो हुउमि त 90,000 खनि नौकरियूं थियनि थियूं जेके हुननि माण्हुनि खे मेरिट ते ॾिनियूं आहिनि। हाणे इहो जेको असांजो केडर अचे पियो न त इहो यकीनन इहो पढ़ियल लिखियल उस्ताद आहे ऐं इहो वधीक पंहिंजो जेको आहे सो कॉम्पिटेंसी सां पढ़ाईंदो। पर असांजे दौर में बि जेके उस्ताद हुया जिन वटि असीं पढ़ियासीं उहे बि पंहिंजे किरदार में, पंहिंजे विर्थ में, पंहिंजे एजुकेशन में एॾा त सुठे स्वभाव वारा उस्ताद हुया जिन असांजी ग्रोथ कई। हाणे जेको आहे सो विच में कुझु ईअं थियो, कुझु मामला डिस्टर्ब रहिया, पर हाणे आउं सम्झां थो जेको हाणे केडर असां वटि अचे पियो उहो बहितर केडर आहे ऐं उन मां सुठियूं उमेदूं वाबस्ता रखी सघजनि थियूं। सही सही। हा, IBA जी सिलेक्शन ते पाण बिल्कुलु हुनखे एप्रिशिएट कयो आहे, हिकिड़ी सुठी सिलेक्शन असांजे अॻियां आई
पर इहो बि ॾिठो वियो त काफ़ी सारा इंजीनियर्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ॿियो कुझु न आहे हिकिड़ो ऑप्शन PhD जो और JST जो मिलियो आहे और HST जो मिलियो आहे त हू उनखे प्रिफर ज़रूरु कंदा पर उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि खे कोई ॿियो चांस मिले थो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरफ़ मूव कंदा जी बिल्कुलु त उहो वरी हिकिड़ो गैप रहिजी थो वञे इन ते मां चाहींदसि इन ते बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो उनमें ज़ाहिर आहे त माण्हू त बहितर खां बहितर जे तरफ़ थो वञे न मूंखे जेकॾहिं अॼु बि केरु चवे अॼु त तव्हां छा करणु चाहींदो मां चवंदुसि मां पढ़ाइणु चाहींदुसि इहो हिकिड़ो मतिलबु माण्हू ॿिया कम बि करणु घुरिजनि ॿिया उहिदा वठणु घुरिजनि ॿियनि नौकरियुनि ते वञणु घुरिजे पर हीअ नौकिरी कान्हे का हीअ हिकिड़ो उहो किंगडम आहे हीअ तव्हां जेको केडर पैदा कयो था जिन खे तव्हां पढ़ायो था इफ़ तव्हां जेकॾहिं सुठा उस्ताद आहियो जेकॾहिं माण्हू सुठो उस्ताद आहे ॿारनि खे डिलीवर करे थो त उन जी जेका आहे न उन जी रिज़ल्ट सॼी हयाती मिले थी उहे शागिर्द तव्हांखे रस्ते ते झुकी हथ ॾियनि था तव्हांजी रेस्पेक्ट कनि था तव्हांखे सलाम कनि था त उनजो हिकिड़ो वॾो ही बादशाही आहे पढ़ाइणु हिकिड़ी बादशाही आहे ऐं पढ़णु उहा बि हिकिड़ी बादशाही आहे इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जो लुत्फ़ उहो माण्हू महसूसु कंदो जेको जंहिंखे उन जे तह जी ख़बर हूंदी सही सही बिल्कुलु बिल्कुलु इहो सम्झो था त पहिरीं जो उस्ताद जेको आहे सो वधीक महिनती हुयो बनिस्बत अॼु जे मां ऑल 5 फिंगर्स आर नॉट इक्वल पाण चवंदा आहियूं सभु आङुरियूं बराबरि न आहिनि अॼु बि महिनती उस्ताद ज़रूरु मौजूदु आहिनि उन ई तरह महिनती शागिर्द बि मौजूदु आहिनि पर उहो उस्ताद वारो डिफरेंस कुझु महसूसु थींदो आहे अॻे ज़माने में जॾहिं असीं पढ़ंदा हुआसीं उन ज़माने में उस्ताद खे इहो अख़्तियार हूंदो हो त ॾिंगे ॿार जो कन मरोड़े उन ज़माने में उस्ताद जो इहो बि अख़्तियार हूंदो जेको ॿारु कोन आयो उनजे घर ते मॉनिटर खे उमाणे त वञी ॾिसी अच त फलाणो अॼु छो कोन्हे आयो प्राइमरी एजुकेशन हा वठी अचीसि त उन्हनि जो एॾो त हिकिड़ो स्वभाव जेको उन्हनि जो अहिड़ो हूंदो हो जेको पंहिंजे घर जे वॾे जो हूंदो हो त थोरो उस्ताद में शागिर्द में डिस्टेंस पैदा थियो आहे थोरो उन में त माइट बि जेके आहिनि उहे चवनि था या ह्यूमन राइट्स चवे थी या अॼु जूं तक़ाज़ाऊं चवनि थियूं त ॿार खे दड़को बि न ॾियो पर असां त दड़का बि खाधा असां त उस्ताद जी मार बि खाधी त हर दौर जी पंहिंजी हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे त यकीननि तॾहिं जा उस्ताद बि सुठा हाणे जा उस्ताद बि सुठा आहिनि उन्हनि जूं क्राइटेरियास चेंज थी वियूं आहिनि हलियूं उन्हनि जा मेथड्स चेंज थी विया आहिनि हलिया दुनिया जीअं जीअं तब्दील थी थिए तीअं तीअं फ़िक्री धाराऊं तब्दील थियूं थियनि हा बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्कुलु तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त दुनिया जीअं जीअं चेंज थिए थी त फ़िक्री धाराऊं चेंज थियनि थियूं उन इर्तिका जो सिलसिलो चेंज थिए थो ऐं व्यूवर्स वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे सोना यूरिया जो सोना बोरान DAP बोरान हिकु जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर ॾिसंदा रहिजो सुबुह में हाणे नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सोना यूरिया जो सुबुह मेहरान सां भरपूर साथ मौजूदु आहे सोना यूरिया ज़िंक कोंड हल पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था प्रोफेसर डॉक्टर सैयद ज़वार नक़वी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि सर थोरो लिखण जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अव्हां जॾहिं खां लिखणु शुरू कयो अव्हां छा था सम्झो त केतिरो कमु करे सघिया आहियो केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां कमु कयो आहे ऐं क्रिएशन उन में केतिरी रही आहे मां चाहींदमि त थोरो तव्हां एक्सप्लेन कयो अच्छा इन में हिकिड़ी ॻाल्हि मां थोरो इहो कंदुसि त मां डॉक्टर कोन आहियां मां सिर्फ़ु प्रोफेसर आहियां ओके ठीकु आहे ऐं नंबर ॿी ॻाल्हि त मां लिखणु ऐं तख़लीक़ करणु ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि क्रिएशन उहा तेसिताईं नथी थी सघे जेसिताईं तव्हां ते उहा कैफ़ियत तारी न थिए मूं जेके पंहिंजा कॉलम लिखिया मज़मून लिखिया कहाणियूं लिखियूं मूं सालनि जा साल न लिखियो 1980 में मुंहिंजो पहिरियों किताबु छपियो वरी मूं लिखियो ई कोन को वरी सालनि खां पोइ मूं लिखियो जॾहिं माण्हूअ ते उहा कैफ़ियत तारी थिए जॾहिं क्रिएशन माण्हूअ ते हावी थिए तारी थिए त पोइ माण्हू लिखंदो आहे माण्हू जूं सभु कुझु फीलिंग्स आहिनि जॾहिं
फीलिंग्स न थींदियूं त पोइ माण्हू लिखी न सघंदो हो। मूं कहाणियूं लिखियूं आहिनि, मूंखे सुठियूं लॻियूं, मूं शाइरी कई आहे, मूंखे पंहिंजी शाइरी सुठी लॻी। हाणे 1982 में मुंहिंजो शाइरी जो किताबु छपियो हो। ओके, हाणे 2024 में मूं शाइरी कई। हाणे इन में केतिरो वॾो फ़र्क़ु आहे, 20-25-30 सालनि जो माण्हू न लिखी सघियो, उहा कैफ़ियतदारी न थी, उहे ख़्याल न आया, त हाणे आया, मूं लिखियो, मूं छपरायो, सभिनी दोस्तनि खे वणी। त मिसाल इहा बि शाइरी आहे, ॻाढ़ी झंडी रेल बीहारे, साई झंडी रेल हलाए, छह पैसा ॿ पायूं। इहा बि शाइरी आहे न। अब जो कुछ ही देर पहले तेरे घर के सामने चाके गिरेबां गुज़रा था, उस दीवाने को जालिब जालिब कहते हैं। इहा बि शाइरी आहे। क्रिएशन जेका आहे सा उहा हिकिड़ी ॿी शइ आहे, तख़लीक़ ॿी शइ आहे। उहा तख़लीक़ तॾहिं ई माण्हू करे सघंदो जॾहिं उन ते, मुंहिंजो कॾहिं बि कालम रेगुलर न आयो, माना मां कॾहिं पंहिंजे लाइ ॾींहुं फिक्स न करायो त भई आचरे ॾींहुं मुंहिंजो कालम ईंदो, नेवर। मां मुंहिंजो कालम तॾहिं ईंदो जॾहिं आउं लिखंदुसि। ठीकु आहे, त पोइ मूं थोरो ई लिखियो, घणो मुंहिंजा 8-10 किताब आयल आहिनि, थोरो ई लिखियो, पर मूं तॾहिं लिखियो जॾहिं मूं उन लिखण जी ज़रूरत महसूसु कई, जॾहिं मुंहिंजूं उहे फीलिंग्स थियूं, जॾहिं मूं ते उहा कैफ़ियतदारी थी, त मूं लिखियो। सही सर, उहो माना कहिड़ी शयूं तव्हांखे जेको आहे सो उन ॾे फिक्स कनि थियूं, उन ॾे छिकिन थियूं, उन ॾे अट्रैक्ट कनि थियूं लिखण ॾे? कॾहिं ईअं थींदो आहे को अहिड़ो वाक़ियो थी वञे थो जिन ते इंसानु घणो अफ़सोसदा थी वञे थो, छा कंडीशन्स रहियूं आहिनि? हालतूं माण्हूअ जे तख़लीक़ जो वॾो मुहरक हालतूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां गर्मीअ में 50 सेंटीग्रेड गर्मीअ में तव्हां रस्ते ते हलंदव त तव्हांजूं फीलिंग्स उहे हूंदियूं, ऐं बहार जे मौसम में तव्हां जॾहिं हलंदव तव्हांजूं कैफ़ियत ॿी हूंदी। तंहिंजे करे लिखण लाइ बि इहो ज़रूरी आहे त उहो पंहिंजे उन्हनि कैफ़ियतुनि ते माण्हू मुनहसर करे थो। ऐं मूं त ईअं ई लिखियो आहे, मूं कॾहिं बि पाण खे, हाणे मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो कालम लिखां पियो, ठीकु आहे, तव्हांखे इहो ॿुधी ॾाढो अजब लॻंदो त उनखे कोई लॻभॻि 2-2.5 महीना गुज़री विया न लिया, ऐं मुसलसल माना उनखे लिखां पियो, रोज़ 2 सिटूं लिखां थो, वरी उनखे कटियां थो, वरी उनखे लिखां थो। मां लिखां पियो थी मुंहिंजी हैदराबाद कहिड़ी हुई, ऐं मुंहिंजी हैदराबाद हाणे कहिड़ी आहे। हीअ कहिड़ी हैदराबाद हुई जंहिंमें सुबुह जो शहर में छिनकार थींदो हुयो, सुबुह जो पखाली छिनकार कंदा हुआ, जमादार उनखे झाड़ू ॾींदा हुया, ऐं उन छो चवंदा त हैदराबाद हवाउनि जो शहरु आहे? उहे किथे न हवाऊं? तव्हां शाम जो मटियो, सुबुह जो मटियो, छिनकार थींदो हो। जॾहिं घोड़ा गॾ हलंदा हुआ त उन्हनि खे कपिड़ो ॿधी छॾींदा त इहा लिड बि जेका आहे उहा रस्ते ते न लहे। टांगा हलंदा हुआ, बैलगाॾियूं हलंदियूं, उठ गाॾियूं हलंदियूं, उनजे हेठां लालटीन ॿधी छॾींदा जीअं परी गाॾी खे, पोई गाॾी खे ख़बर पवे त हीउ जेको आहे सो गाॾी वञे पई। उमेदनि भरे ते हर साल गाॾियुनि जी फिटनेस थींदी हुई, गाॾियूं ईंदियूं हुयूं, पोइ साहब ईंदो, मूंखे ख़बर न आहे साहब केरु हूंदो, कमिश्नर हो, DC हो या केरु बि, मूंखे ख़बर न आहे उन जे डेज़िनेशन जी, उहो विज़िट कंदो ऐं गाॾियुनि खे उन्हनि जे स्टैंडर्ड मुताबिक़ उन्हनि खे नंबर अलाट कंदो हो। हीअ पहिरियों नंबर गाॾी आई, ॿियों नंबर, हीअ टियों नंबर, उहे नंबर उन्हनि ते लॻंदा, उन्हनि गाॾियुनि ते माण्हू पंहिंजूं गाॾियूं सींगारे ईंदा। हींअर ताईं मुनी टैक्सियुनि ते चढ़ो, उन कहिड़ी फिटनेस आहे? किथे गाॾियुनि जी पार्किंग आहे? तव्हांखे घरां निकिरंदो, तव्हां गाॾीअ ते सफ़र कंदो, तव्हांखे 50 भेरा झेड़ो करिणो पवंदो, केॾीमहिल को तव्हांखे ओचितो कटणु हूंदो, ट्रैफिक पुलिस वारो कोन हूंदो, पार्किंग कान हूंदी। हाणे इन कैफ़ियत में तव्हां हिकिड़ो चकर हैदराबाद जो ॾेई अचो, पोइ तव्हां ते जेका लिखण जी क्रिएशन जी जेका तव्हां वटि ज़हन में माइंड में हूंदी ॻाल्हि, उहा हिते ताईं मोटी ईंदव त तव्हां में एॾी ख़फ़गी पैदा थी चुकी हूंदी जो तव्हां लिखणु न ठहियो, तव्हां चवंदव त हाणे 2-3 मिंट चांहि पी आराम करणु घुरिजे। त शयुनि खे थोरो फिल्टर थियणु घुरिजे, शयुनि खे दुरुस्त थियणु घुरिजे, हर माण्हूअ खे पंहिंजे हिसे जो कमु पंहिंजी ईमानदारी सां अदा करणु घुरिजे। न त इहे सभु माण्हू असीं छो इहा ब्लड प्रेशर जूं माण्हू टिकियूं पिया खाइनि? हा, हर घर में 2 भाती त अहिड़ा आहिनि न जेके दवाउनि ते हलनि था। सॼो एटमॉस्फेयर उहो आहे न। तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदो, उहो दड़को ॾेई ॻाल्हाईंदो, कंहिंसां ताईं ॻाल्हाईंदो। मां वियुसि पियो, मां कलर थेरापी जो बि हिकिड़ो आहियां, त कलर्स जा माण्हूअ जे
वजूद ते कहिड़ा कहिड़ा असर असर पवंदा पवनि था। मुंहिंजो पसंदीदा कलर जेके आहिनि उहो ग्रे कलर आहे। सही। ग्रे, ब्लैक, ब्लू इहे मुंहिंजे पसंदि जा कलर आहिनि। हिकिड़े ॾींहुं मूं पंहिंजो ग्रे कलर जो मूंखे कंप्लीट सूट पियल हुजे त मां शहर मां अचां पियो त हिकिड़ो वन वे टोड़े ईंदड़ साइकिल मोटर ते नौजवान हो, उन अची मूंखे ॼंघ में साइकिल मोटर हईं। त हाणे मां उनखे छा चवां, मूंखे हिकिड़ो त मुंहिंजो पसंदीदा सूट ऐं ॿियो नओं उनखे जो हुन साइकिल मोटर हईं, मां हीअं ॾिठो त मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती। मूं चयो हिनखे मां कहिड़ो जवाबु ॾियां, त मूं हुनखे चयो त बेटा माफ़ु करना मेरे से ग़लती हो गई। त हू अॻिते वधी वियो, अरे वापसि मोटी आयो, चई नहीं गलती आपसे नहीं मेरे से हुई। त थोरो सहप, थोरी रवादारी, थोरो माण्हू में इहो त हुअणु घुरिजे न। पढ़णु छा थो सेखारे, एजुकेशन कहिड़ी आहे, पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कलूब में। पढ़णु इहो थोरी को आहे त तव्हां किताब पढ़ी डिग्री वठी ऐं पंहिंजो वञी नौकिरी वरिती। पढ़णु इहो न आहे, पढ़णु इहो आहे त माण्हूअ में हज़रत अली वटि माण्हू गॾिजी आया, चवनि या अली असांखे ॿुधायो त इल्मु बहितरु आहे या माल। पाण चवनि इल्मु, हुननि चयो दलील, चई इल्मु ख़र्च करण सां वधे थो ऐं माल ख़र्च करण सां खुटे थो। वरी ॿिए साॻियो सुवालु पुछियो, पाण चवनि त इल्मु, चई कीअं, चई त इल्मु तव्हांजी हिफ़ाज़त थो करे, माल जी तव्हीं हिफ़ाज़त कयो। त उन 10 ई माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इल्म जा, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबा, ऐं इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। त असां उन इल्म खे सिर्फ़ु डिग्रीअ ताईं महदूद करे छॾियो आहे। हिन दौर में डिग्री बि वठणु घुरिजे, ज़ाहिर असीं पढ़ूं था, मिलणु घुरिजे, नौकिरी बि मिलणु घुरिजे, असांजो हक़ु आहे, पर असीं उन सब्जेक्ट में जेसिताईं उनखे असीं पंहिंजो उन में स्पेशलाइज़ेशन न कंदासीं। स्पेशलाइज़ेशन जो मक़सदु इहो कोन्हे त को असीं उन में PhD कयूं, करणु बि घुरिजे, उन ते को एतिराज़ु कोन्हे, पर उन सब्जेक्ट जा असीं स्पेशलिस्ट हुजूं। असीं जेकॾहिं ॻाल्हायूं त असांखे पंहिंजे ॻाल्हाइण ते ग्रिप हुअणु घुरिजे, असीं लिखूं त पंहिंजे लिखण ते ग्रिप हुअणु घुरिजे, जेकॾहिं चांहि ठाहियूं त उहा चांहि बि एॾी ख़ूबसूरत ऐं भरपूर हुजे जो उन मां असांजे हुनर जे महारत जो अंदाज़ो लॻाए सघिजे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, ज़बरदस्त, बिल्कुलु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे। सर मां इहो बि पुछणु चाहींदमि अव्हां खां, अव्हां जा पसंदि जा मौज़ू कहिड़ा रहिया आहिनि, घणा कहिड़ा मौज़ू जेके जिन अव्हांखे अट्रैक्ट कयो आहे? मूंखे, मां सॼी उमिरि हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे, हिकिड़ी ख़्वाहिश कई आहे, हिकिड़ी उमेद आहे, हिकिड़ी कल्पना आहे त ही सोसाइटी हिकिड़ी आइडियल सोसाइटी हुजे, जंहिंमें मूंखे पंहिंजे वक़्तु गुज़ारण जो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जा मुकमिल अख़्तियार हुअणु घुरिजनि। मूंखे पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे नमूने सां ॾिसण जा अख़्तियार हुअणु घुरिजनि। अव्हां वटि पंहिंजो फ्रीडम हुअणु घुरिजे। असां सभई जेके आहियूं उहे पंहिंजो हदुनि में रही करे पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारियूं। पर हिते नाहे, हिते ताईं रस्ते तां हलंदव तव्हांखे मिठी मुंहं में लॻंदी, तव्हां गटर टुटो पियो हूंदो, उहो रस्ते ते पियो वहंदो, वण कोन हूंदो जंहिंजे हेठां तव्हां वेही सघो। तव्हां जेकॾहिं मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ी नेचुरल हवा खाइण था चाहियो, तव्हां चाहियो था त हिकिड़ी कुदरती हवा तव्हांखे मिले, हिकिड़नि ख़ूबसूरत निम जे वण जी तव्हांखे हवा मिले, तव्हां किथे वेहंदव, कहिड़ी जॻह ते वेहंदव, किथे वेही तव्हां पंहिंजे टाइम खे एक्सपेंड करे सघंदव, उन ख़ुशगवार घड़ियुनि खे तव्हां कीअं खणंदव। मां त हक़ीक़त ॿुधायांव त इहा मुंहिंजे तमामु नियरेस्ट माण्हुनि खे ख़बर आहे, मां न ॿुधाईंदो आहियां। मां हफ़्ते 15 ॾींहं मां मियाणी फॉरेस्ट में वेंदो आहियां, पंहिंजे घरां रली खणी वेंदो आहियां, कंहिंखे ॿुधाईंदो कोन्हे आहियां। हिकु दोस्त हूंदो आहे, मानी पंहिंजी खणी वेंदो आहियां, चांहि पंहिंजी खणी वेंदो आहियां ऐं ख़ूबसूरत दरख़्तनि जे हेठां पंहिंजी रली विछाए वेही रहंदो आहियां। पोइ कलाकनि जा कलाक आउं हुते वेठो हूंदो आहियां। त माण्हू पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी उहा ज़िंदगी हुजे जंहिंजा असां ख़्वाब ॾिठा, जेका ज़िंदगी असांजे लिखणियुनि जो महवर ऐं मर्कज़ हुई, उहा ज़िंदगी असीं गुज़ारियूं। ओहिड़ी हिकिड़ी सोसाइटी हुजे, भला जेकॾहिं ओहिड़ी न आहे त कुझु बहितरु हुजे, असांजो औलाद उन में सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे। ख़्वाहिशूं आहिनि। बिल्कुलु। अच्छा सर, छा था सम्झो त पोइ मुआशिरा कीअं जुड़ंदा आहिनि? जीअं तव्हां चयो त असांजी ज़िंदगी ख़ूबसूरत हुजणु खपे, जेका ज़िंदगी असां ख़ूबसूरत सोची आहे उन तरीक़े सां ई पंहिंजी ज़िंदगी खे असां अंगारियूं। मुआशिरनि खे ठाहिण में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ़र्द जो हथु थिए थो न, माण्हुनि जो हथु थिए थो। माण्हू जो हथु थिए थो,
उन माण्हूअ जे पोयां जंहिंजो हथु थिए थो उहो उस्तादु आहे। सही। उस्ताद जो मतिलबु पढ़ाइण वारो न, उस्ताद जो मुराद उहो बि आहे। उस्ताद जो मुराद आहे ज़हनी तरबियत करण वारो, फ़िक्री तरबियत करण वारो। जॾहिं असां सभई माण्हू असांजी सोसाइटी जा, असां वटि एजुकेशन जी शरह घणी आहे, तमामु मुख़्तसिर। जॾहिं असां वटि माण्हू फ़िक्री तौर ते इन शइ खे क़बूलु कंदा ऐं उहे पढ़ियल लिखियल हूंदा ऐं उहे समाज जो हिकिड़ो सुठो हिसो हूंदा त उहे जेके आहिनि से हिकिड़ी सुठे समाज जी अॾावत करे सघंदा न। ईअं आहे त साइकिल मोटर ते हिकिड़ो माण्हू पंहिंजे टेलीफोन हीअं कन ते रखियो आहे मोबाइल ऐं हू उन ते ॻाल्हाईंदो पियो वञे ऐं मोटर साइकिल हलाईंदो पियो वञे। इहो समाज न हुअणु घुरिजे न। ठीकु आहे, उन जॻह ते माण्हू 5 मिंट बीह फ़ोन ते ॻाल्हाए वरी हली सघे थो। बिल्कुलु। असांजो आर्ट्स काउंसिल जो प्रोग्राम हो, ॿाहिरि निकितासीं, हिकिड़ो माण्हू कुरोला ते पिया आयो, रक्षा वारो 1 वे टोड़े पिया आयो, उन ठका कयो, कार जो अधु हिसो हलियो वियो, अॻियो जेको बम्पर ऐं बत्ती हली वई। मतिलबु माण्हूअ खे पंहिंजो पंहिंजो कमु सुठे नमूने सां करणु घुरिजे न, तॾहिं सोसाइटी सुठी थी सघंदी न। समाज असां एक्सक्यूज़ त सिखे ई कोन आहियूं न। जेकॾहिं मुंहिंजी का कोताही आहे, मां चवां त मां माज़रत खां आहियां, मूंखां इहो ग़लति, माज़रत असीं सिखे ई कोन आहियूं। असीं थैंक्स सिखे ई कोन आहियूं त असीं तव्हांखे चऊं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे पाणीअ जो थधो गिलास ॾिनो। त हिकिड़े जेसिताईं इहा सोसाइटी असीं डेवलप न करे सघंदासीं तेसिताईं असां फ़िक्री तौर ते हमेशह इंतिशार जो शिकार रहंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिन जे पोयां गुरबत बि त आहे न। जीअं अव्हां चयो त तालीम फ़क़ति इन जे लाइ न हुजणु घुरिजे त अव्हां डिग्री हासिलु करियो था ऐं उन खां पोइ तव्हांखे नौकिरी करणी आहे ऐं नौकिरी बि असांखे मिलणु घुरिजे, असांजो हक़ु आहे या असांजी ज़िंदगी जी ज़रूरत आहे। नौकिरीअ जे पोयां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं नौजवान भॼी रहिया हूंदा आहियूं। गुरबत जो इहो जेको एस्पेक्ट आहे इनखे इंसानु कीअं मिटाए? दुनिया जा जेके सुधरियल मुल्क आहिनि, जंहिं आइडियल सोसाइटी जी मां ॻाल्हि पियो कयां, जी हा, जिथे जिथे बि इन सोसाइटी जा अक्स नज़र अचनि था, उते माण्हूअ जी बेरोज़गारी, माण्हूअ जी हेल्थ, माण्हूअ जी एजुकेशन उहा हुकूमत जी ज़िमेदारी हूंदी आहे। ट्रांसपोर्ट हुकूमत जी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं हींअर पंहिंजो ईरान हुउसि त मूं ते असांजो हिकिड़ो दोस्त हो, उनखे मूं चयो त मूंखे पंहिंजो जेको आहे सो मूं हुनखे चयो त मूंखे जेको आहे सो हुन में चढ़णो आहे मेट्रो ट्रेन में। मां कॾहिं बि इहे शयूं न ॾिसंदो आहियां, छो त आउं उते जंहिं मक़सद लाइ वेंदो आहियां उहो मुंहिंजो मक़सदु ॿियो हूंदो आहे। त मूं चयो मां मेट्रो में चढ़णु थो चाहियां। हुन मूंखे मेट्रो में घुमायो, एॾी त ख़ूबसूरत उन जूं स्टेशन्स हुजनि, सॼे शहर जे हेठां मेट्रो हुजे जेका 32 मीटर हेठि ताईं हुजे, जंहिंमें कुदरती वेंटिलेशन जो बि हुजे बंदोबस्तु, हीटर जो बि हुजे, कूलर जो बि हुजे, माना थधाइण बि हुजे, गरमाइण बि हुजे। पोइ मां उहो हिकिड़ी मेट्रो में चढ़ियसि, उहा उन लाथो, वरी पोइ ॿी मेट्रो में चढ़ियसि, वरी उन लाथो, वरी टी मेट्रो में चढ़ियसि, उहा एयरपोर्ट ते खणी वई। उन खां पोइ निकितासीं। मां चयो त हिते माण्हू छा ते हलणु पसंदि कंदा आहिनि? चई हिते माण्हू बस में हलणु पसंदि कंदा आहिनि। मुंहिंजो चयो चई इन करे जो कार में वधीक उनजा अलॻि रूट्स आहिनि, माना हिन रोड तां हलंदी बस, हिन रोड तां हलंदी माण्हूअ जी जेका पर्सनल गाॾियूं आहिनि, त माण्हू इन करे बस ते वधीक चढ़णु पसंदि कंदा आहिनि। हाणे दुनिया जा सैंक्शन्स आहिनि ईरान ते, उनखे अहिड़ो न हुअणु घुरिजे एतिरनि सैंक्शन्स खां पोइ, पर हू एतिरो ख़ूबसूरत आहे। त मूं चयो बस ते माण्हू छो था चढ़नि? चई बस ते इन करे था चढ़नि जो बस ते माण्हू तकिड़ो पहुची वेंदो हलियो ऐं हुन ते जेको आहे सो पंहिंजी गाॾी में हुनखे देरि लॻंदी। मतिलबु त बस में 40 माण्हुनि जे वेहण जी ज़रूरत आहे त 40 माण्हू वेहंदा। त ख़ैर असीं बस ते वञी लथासीं त मूं चयो त उनखे चयो उन नालो गुलफाम हो। त मूं चयो गुलफाम तव्हां किथे बि पैसा कोन ॾिना ऐं पाण मेट्रो में चढ़ियासीं उहा बि फ्री हुई ऐं पाण बस में चढ़ियासीं उहा बि फ्री हुई। चईसीं अॼु वॾो ॾींहुं आहे न, अॼु आयतुल्ला ख़ुमैनी जे पंहिंजो वफ़ात जो ॾींहुं आहे, तंहिंजे करे गवर्नमेंट जूं जेके बि शयूं आहिनि उहे फ्री आहिनि। त हाणे ॾिसो माण्हू जेके मुल्क आहिनि उहे पंहिंजे माण्हुनि लाइ कहिड़ी हद ताईं वञनि था। एजुकेशन फ्री आहे दुनिया में। असां वटि जेकॾहिं इस्पतालूं आहिनि त मां सम्झां थो जेकॾहिं सिहतमंद माण्हूअ खे बि तव्हां
सिविल अस्पताल में उमाणियो त जेॾी महिल वापसि निकिरंदो त हुनखे का न का तकलीफ़ ज़रूरु हूंदी। त नौकिरियूं बि कजनि, पर नौकिरियूं अव्हांखे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त टॉप हमेशह ख़ाली हूंदो आहे। माण्हू जेकॾहिं सुठो वाढो आहे त उन जी ज़रूरत हूंदी, जेकॾहिं सुठो प्लम्बर आहे तॾहिं बि असीं प्रिफरेंस ॾींदासीं, अदा हीउ मैकेनिक सुठो आहे, गाॾी इन खां बाबा गाॾी काए वञे पर फलाणे मिस्त्री खां चेक कराइजे। इहो छा आहे? इहा आहे हुनखे जी पंहिंजे कम में महारत। बिल्कुलु जेको बि माण्हू पंहिंजे कम में माहिर आहे उन जे लाइ रोज़गार जा वसीला खुलियल आहिनि। पर जॾहिं माण्हू में कॉम्पिटेंसी न आहे त पोइ माण्हू जेको आहे सो शॉर्टकट्स ॻोल्हींदो। ऐं ज़ाहिर आहे त हुकूमती सतह ते बि नौकिरी जा वसीला त सभई माण्हू त माण्हुनि खे पंहिंजा कम करणा पवंदा, पंहिंजा वसीला क्रिएट करणा पवंदा, मुख़्तलिफ़ फ़ननि ऐं हुनरुनि में महारत हासिलु करणी पवंदी। पाण सभु माण्हू वेठा आहियूं, पाण पंहिंजो जेको आहे पंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट में पंहिंजे पंहिंजे फ़न में असीं माहिर आहियूं, तॾहिं उहे कम कयूं पिया। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, विच में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त असांखे जेको आहे पंहिंजी एजुकेशन खे बि माना हुन तरीक़े सां अॻियां वधाइणु घुरिजे, पर जेको जंहिं फील्ड में पाण आहियूं उन फील्ड में महारत असांखे हुअणु घुरिजे। ऐं मूं प्रोफेसर डॉक्टर सैयद ज़वार नक़वी चयो, तव्हां मूंखे इहो बि चयो त मां डॉक्टर न आहियां। PhD वाए माना मां पुछी सघां थी त PhD छो न कई? मां PhD कान कई। मूं PhD उन ज़माने में करे सघियसि पिए थिए जंहिं ज़माने में MPhil कान हूंदी हुई, रुॻो PhD जी थीसिस लिखबी हुई ऐं माण्हू डॉक्टर थी वेंदो हुयो। हा, पर मूंखे अलाए छो मूंखे मां न करे सघियसि। मुंहिंजी कोताही आहे या मां उनखे ओॾे मुंहिंजो ध्यानु कोन वियो। मां सुठो रीडर आहियां ऐं अॼु बि 2-4 कलाक पढ़ण खे ॾींदो आहियां, मुंहिंजो खोड़ टाइम पढ़ण में लॻंदो आहे। पर मूंखे अलाए छो मां करणु खपंदी हुई, सुठी ॻाल्हि आहे, PhD करणु घुरिजे पंहिंजे सब्जेक्ट में माण्हू, पर मां न करे सघियसि, मां ओॾे वियसि ई कोन को। सही सही। कंटिन्यूटी त अव्हां में हिकिड़ी रही आहे न, तॾहिं ई त अव्हां लिखी सघिया आहियो या अव्हां एतिरो पढ़ी सघिया आहियो। उन जे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु उस्ताद उन्हनि जो हथु हूंदो, अव्हां जा उस्ताद जिन मां घणी अव्हांखे इंस्पिरेशन मिली हुजे, उन्हनि जो ज़िक्र करणु चाहींदव? असांजा सभई उस्ताद सुठा। असीं प्राइमरी पढ़ंदासीं, साईं मोहम्मद बचल असांजो उस्ताद हूंदो हुयो, असां उनखे अॼु बि भाईंदा आहियूं। माना मूं आख़िरी भेरो 2-4 साल पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात थी हुई, असांजो तमामु सुठो, असांखे एॾो सुठो पढ़ाई जो असांखे नंढे हूंदे असांजा अखर एॾा हूंदा जहिड़ा मोतीअ जा दाणा, असांजे अखरनि ते हू महिनत कंदो हुयो। स्कूल में वियासीं, असांजो साईं हूंदो ग़ुलाम सिंध बालाजी साहिबु, असांजो हेडमास्टर हूंदो, एॾो त बहितरीनु उस्तादु हूंदो जो हुन उथंदे फिरंदे वेहंदे असांखे सेखारियो। मां हिन उमिरि में नौकिरी में हूंदो हुउसि, मां अचां पियो ऐं मूंखे इहा ॻाल्हि हले तव्हां सां करणु घुरिजे या न करणु घुरिजे, पर मां कयां थो। मां सिगरेट छिकींदो पियो अचां, बालाजी साहिबु साम्हूं पिया आयो ऐं हू रिटायर करे चुको हुयो ऐं मां जवान हुउसि, मां नौकिरी पियो कयो। मां हुनखे ॾिठो, एतिरामनि मूं सिगरेट साइड ते उछलियो, उन मथां बूट रखियुमि, साईं वेझो आयो, साईं खे झुकी हथु ॾिनमि। मूं चई बाबा सिगरेट मां बि छिकींदो आहियां, हथ में हुनजो पैकेट हो, चई सिगरेट मां बि छिकींदो आहियां, पर हलंदे न छिकींदा कयो, इन सां फिफड़नि ते वधीक ख़राबु असरु पवे थो। सही सही। सर, किताब घणा कहिड़ा पसंदि जा रहिया आहिनि ऐं जॾहिं बि अव्हांखे राति जे टाइम ते थी सघे थो अव्हां जेको आहे रीडिंग करे पोइ ई अव्हां सुम्हंदा हुजो, या को मख़सूस वक़्तु हूंदो आहे जंहिं वक़्तु तव्हां चाहींदा आहियो त मूंखे रीडिंग करणु घुरिजे? पढ़ण जे लाइ को बि मख़सूस टाइम कोन्हे। अयाज़ चयो आहे, अखि सारी राति न झपकी आहे ऐं शबनम शबनम टपकी आहे। अखि सारी राति न झपकी आहे ऐं शबनम शबनम टपकी आहे। मूं वटि पढ़ण जी का बि क्राइटेरिया कान्हे का, मूंखे जेको बि किताबु मिलंदो आहे मां उहो पढ़ंदो आहियां। पोइट्री में मां भिटाई ऐं अयाज़ खे पढ़ंदो आहियां। भिटाई ऐं अयाज़ में उहो लुत्फ़ु आहे जो उनखां पोइ वरी जॾहिं माण्हू, मिसाल तव्हां हिकिड़ो सुठो सूप पीओ, सुठी मानी खाओ, पोइ तव्हांखे तलब न थींदी, केरु चवंदो न हाणे हे शइ तव्हां वठो, तव्हांखे तलब न थींदी। अयाज़ जहिड़ो हेॾो वॾो शाइर सिंध पैदा कयो, भिटाई जहिड़ो हेॾो वॾो शाइर असांखे मिलियो, उन्हनि जो रूहानी, भिटाई सरकार जो रूहानी रुतबो पंहिंजी जॻह ते, पर एज़ ए पोइट असांखे पढ़ण लाइ हेॾो वॾो शाइर मिलियो।
इन खां वधीक असांजी ख़ुशकिस्मती कहिड़ी हूंदी जीअं लूण लिङे लाई चीरे चीरे चम। तव्हां उनजो तसवर त ॾिसो जीअं लूण लिङे लाई चीरे चीरे चम, मूं कुर अॻु न कयो कॾहिं कोझो कमु, जा जा दावा दम ताता पिर्त पंवारनि सी। ऐं मां शायदि अच्छा इन में मुंहिंजी थोरी हिकिड़ी सिलेक्शन आहे ख़ासि तौर ते त भिटाई अयाज़ ॿिया बि शाइर आहिनि सुठा आहिनि, इमदाद हुसैनी आहे, उस्ताद बुखारी आहे, असांजे दौरे हाज़ुर जा तमामु सुठा शाइर आहिनि, ख़ूबसूरत शाइर आहिनि, उन्हनि खे पढ़िजे थो। ऐं शॉर्ट स्टोरी राइटर्स हाणे सुठा आहिनि, उहे लिखनि था, ऐं ऑटोबायोग्राफीज़ असां सुठियूं आहिनि जेके रीसेंट सुठो लिखी रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर थोरो अवां शेख हयाज़ जी ॻाल्हि कई आहे त 80-79 वारे ॾहाके में शेख हयाज़ जो जेको कमु आहे उन कम ई असल हक़ीक़त में शेख हयाज़ खे शेख हयाज़ बणायो। इलाही सारा डिस्कशन्स थी रहिया हूंदा आहिनि शेख हयाज़ जे कम जे हवाले सां, पर उन सम्झो था त उन कम खे जेको आहे उन ते ॻाल्हायो वञे थो? अयाज़ ते जेतिरो ॻाल्हायो वञे ओतिरो घटि आहे। अयाज़ दौरे हाज़ुर जो तमामु वॾो शाइर हुयो ऐं हुन जी शाइरी में हुन नयूं सिन्फ़ूं मुतारिफ़ करायूं। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि चइबो आहे साईं हीअ फ़िलाणी सिन्फ़ में कोन्हे, हीअ फ़िलाणे घाड़े ते। शाइर सिन्फ़ुनि खे जनमु ॾींदा आहिनि, सिन्फ़ूं शाइरनि खे जनमु न ॾींदियूं आहिनि। शाइर जेको चवंदो आहे उहो बैत थी वेंदो आहे, दोहो थी वेंदो आहे, मुसदस थी वेंदो आहे, रुबाई थी वेंदी आहे। हू इहो न सोचींदा आहिनि हाणे आऊं कॾहिं भिटाई इहो वेही थोरी को सोचियो त आऊं हीअ बैत पियो लिखां या हीअ, हू चवंदो वेंदो हो, माण्हू फ़क़ीर लिखंदा वेंदा हुआ। पोइ जेके रिसर्च जिन माण्हुनि कई उन्हनि खे फॉर्मेशन में आंदो, उन्हनि खे घाड़ेटनि में आंदो। अहिड़े नमूने सां अयाज़ आहे, अयाज़ जी ही हुरखुर रैन बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, जे वाग वठी हा ॾागनि जी छो काण कढी हा ॾेरनि जी, ओ शाल उकाबनि सां टका मां वार थी वाहिरनि जी, मूं मुर्की पंहिंजो पांद ॾिठो रुत आई ॻाढ़नि ॿेरनि जी, आ राति लड़ी हू अचणी आ, आ राति लड़ी हू अचणी आ, छोड़ न पायल पेरनि जी, मेहार मिलण जी वेला कर ॻाल्हि घड़नि ऐं घेड़नि जी, थी सारी सिंध अयाज़ नचे छा छिम छिम लाते छेरनि जी। शाइरी आहे जंहिंमें शाइरी उहा आहे जेका तव्हांजी कैफ़ियतुनि खे तब्दील करे छॾे, तव्हांजे वजूद जे अहसासनि खे तब्दील करे छॾे। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, ईअं बि चयो वेंदो आहे त शाइरी उहा आहे जेका ॻाई वञे, मुतफ़िक़ आहियो इन ते? मां इन सां मुतफ़िक़ कोन आहियां। इलाही शेर शाइरी आहे, मिसाल जे तौर ते अॻे इहो हूंदो त भई आज़ादु नज़म नथो ॻाए सघिजे, इहा शाइरी कान्हे का। पोइ बेदिल मसरूर नसीर मिर्ज़ा जो नज़म ॻायो, ख़ुशबूअ जे संग संग रोलाक बादल जीअं बन बन में भटका पियो तोखे त ॻोल्हियां पियो, आज़ादु नज़म हुयो। हाणे त नसर बि जेको आहे उनखे बि ॻायो वञे। हा, हाणे इहे शयूं जीअं जीअं वक़्तु अॻिते वधे थो, कम्यूनिकेशन जा ज़रिया वधनि था। हींअर तव्हां एंड्रॉइड ते दुनिया जी ख़ूबसूरत शाइरी पढ़ी सघो था, लिटरेचर पढ़ी सघो था। अॻे महदूद हूंदो, किताब अचे, पोइ उहो तर्जुमो थिए, पोइ वरी उहो छपिजे, पोइ वरी उहो पढ़िजे, त उहो पंहिंजी हैसियत विञाए वेंदो हो। हाणे फ्रेंच किताब तर्जुमो थियो अंग्रेज़ीअ में, अंग्रेज़ी मां तर्जुमो थियो उर्दूअ में, उर्दू मां तर्जुमो थियो सिंधीअ में। हाणे हुन छा लिखियो उहो हाणे ओतिरो हुनखे उन जे फील खे महसूसु करे उन तर्जुमे ताईं आणणु ॾाढो ॾुखियो हूंदो। हींअर त एंड्रॉइड आहे, हीअं करे हीअं कयो ऐं तव्हांखे उहा हर शइ मिली वेंदी, वेठा ईअं आराम सां पढ़ो। त हींअर उहे जेके कम्यूनिकेशन जा जेके ज़रिया हुआ उन्हनि असां सभिनी खे ॻंढे छॾियो ऐं असांखे वधीक मौक़ा फ़राहम कया पढ़ण जा। हा, कंहिं चयो आहे न द वर्ल्ड इज़ ऑन योर फिंगर टिप्स, त पोइ हाणे दुनिया तव्हांजी फिंगर टिप्स जे हेठि ई आहे। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन ब्रेक जो, ऐं सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोंड नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो सोना बोरान DAP बोरान जी खजितरी तक़सीम फिल 4 पैदावार भरपूर प्रोग्राम की तरफ़ अॻियां वधूं था प्रोफेसर सैयद ज़वार नक़वी साहब मौजूदु आहिनि अच्छा सर लिखण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी थोरो चाहींदसि तनक़ीद जे हवाले सां बि तव्हां ॻाल्हायो असां वटि तनक़ीद जे मौज़ूअ खे कीअं ॾिठो वञे थो तनक़ीद कीअं कई वञे थी असां वटि तनक़ीद न हुअण जे बराबरि थिए थी तनक़ीद ते असां वटि के घणा किताब कोन्हनि डॉक्टर अलदाद ॿोयो आहे या डॉक्टर जब्बार साहब आहे उन्हनि जो को हिकु अधु असांखे तनक़ीद निगारी जा उन्हनि में मज़मून मिलनि था पर असां वटि तनक़ीद खे मुखालफ़त सम्झो वेंदो आहे तनक़ीद ऐं मुखालफ़त अलॻि अलॻि शयूं आहिनि कंहिं ॾाहे चयो आहे त मां अव्हां जे इन हक़ लाइ हमेशह जदोजहद कंदो रहंदुसि त तव्हां मूंसां इख़्तिलाफ़ राय रखी सघो त तनक़ीद करणु इंतिहाई सेबाइतो कमु आहे पर असां वटि लिटरेचर में तनक़ीद वारो जेको रुझान आहे उहो तमामु घटि आहे घटि लिखियो वियो आहे उन ते ऐं घटि तनक़ीद कई वई आहे मिसाल जे तौर ते कंहिं बि हिकिड़े किताब जो जेकॾहिं रिव्यू कयो वञे त असां वटि कहिड़ो तनक़ीद निगार आहे जेको सुठी तनक़ीद करे सघे थो ऐं उन मां लेखक खे ऐं सोसाइटीअ खे को सुठो लाभ मिले सुठो मैसेज मिले सही सही त असांखे इन ते बि सोचणु घुरिजे ऐं इन ते बि लिखणु घुरिजे ऐं इन खे बि प्रोमोट करणु घुरिजे हा हा बिल्कुलु इहो बि वाज़े करणु घुरिजे त दुनिया में तनक़ीद खे कीअं ॾिठो वञे थो दुनिया तनक़ीद खे कीअं ॾिसे थी उन मौज़ू खे कीअं सम्झे थी ऐं असां वटि अॼु ॾींहं ताईं तनक़ीद कीअं कई वेंदी आहे ऐं उनखे कीअं सम्झ वेंदो आहे अच्छा ज़वार नक़वी साहब इहो बि पुछंदमि अव्हां खां त पहिरियों अव्हां जो जेको किताबु हुयो उन ते केतिरी महिनत हुई केतिरो कमु कयो कॾहिं उहो किताबु शाया थियो मुंहिंजो पहिरियों किताबु कहाणियुनि जो जेको 1980 में छपियो हो ऐं उन जो नालो ज़िंदगी ओ ज़िंदगी ऐं उहो आगम पब्लिशिंग एजेंसीअ तरफ़ां छपायो वियो हो ऐं साईं निसार हुसैनी साहब लाॾाणो करे विया आहिनि ऐं पंहिंजे दौर जा इंतिहाई क्रिएटिव राइटर ड्रामा निगार ऐं पब्लिशर हुआ सही उन ज़माने में हुननि जा छपायल किताब शाहकार किताब हुया लेआउट जे हवाले सां माना उन ज़माने में कंप्यूटर त कोन हुयो न उन ज़माने में जेको आहे सो हू अखरनि वारो जेको आहे उनखे कंपाज़िटर उनखे ठाहींदा हुया त उन साईं छपायो हुयो ज़िंदगी ओ ज़िंदगी उन खां पोइ मुख़्तलिफ़ मुंहिंजा किताब ईंदा रहिया ऐं उन्हनि सभिनी सुठी पंहिंजो माणी पंहिंजो एप्रिसिएशन त लेटेस्ट मुंहिंजे कालमनि जो किताबु आयो उनखे 2 साल खनि थिया आहिनि ॻाल्हि हिकु दौर जी उन में मुंहिंजा घणे भाङे सुठा कालम सभु गॾु करे उहो छपायो दोस्तनि ऐं असांजो दोस्त आहे साईं मुलाबख्श वफ़ा मुलाबख्श तमामु सुठो शाइर आहे ख़ूबसूरत शाइर उन मुंहिंजो जेको आहे सो पंहिंजो एंथ्रोलॉजी गॾु करे एंथोलॉजी गॾु करे उनखे मुंहिंजे मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ कहाणियूं शाइरी मूं ते माण्हुनि जा राया मुंहिंजा माण्हुनि ते राया मुंहिंजा लिखियल चंद कालम मज़मून उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो सुठो ख़ूबसूरत किताबु छपाई सही ऐं रेफरेंस बुक मुंहिंजो ऐं इहे इलाही किताब आया आहिनि मूं बि कंपाइल कया आहिनि मूं ख़ूबसूरत कहाणियुनि जो किताबु कंपाइल कयो जंहिंजो नालो हो कहाणी ऐं उहो पंहिंजे दौर में 90s में तमामु घणो विकाणो ऐं उनजी सुठी मार्केटिंग थी उन में जेके बि सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत कहाणीकार हुया अमर जलील साहब खां वठी आगा सलीम खां वठी नूरुल्लाह शाह खां वठी सभिनी जूं ख़ूबसूरत कहाणियूं उन में शामिलु हुयूं मूं उन तमामु वॾी महिनत कई ऐं बाक़ी मुंहिंजियूं जेके तख़लीक़ूं आहिनि उन में मां पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहियां जॾहिं मूं ते कैफ़ियत तारी थींदी आहे मां 2 सीटूं जी थिए 4 सीटुनि जी थिए मुंहिंजो ऑपरेटर कल्ह बि नाराज़ थी पियो चई साईं हे तव्हांखे मां ॾियां थो त प्रूफ ॾिसी ॾियो तव्हां जेको आहे उनखे एडिट कयो वरी उन खां टीण ते ॿियो वधीक लिखियो अचो मूं चयो तूं मूंखे ॾी थो मां उनखे ॾिसां थो वरी उन में वधियो वञे उनखे वधियो वञे उनखे वधियो वञे
पोइ ईअं माना मां पंहिंजूं लिखणियूं मां ईअं लिखंदो आहियां। सही सही, हूअं बि मूं कंहिं राइटर जो नंढिड़ो इंटरव्यू जो क्लिप हो मूं जॾहिं ॿुधो त उनजी हिकिड़ी पंहिंजी सजेशन हुई, जॾहिं बि तव्हां लिखो त उनखे थोरो रखी छॾींदा कयो, कुझु टाइम जे लाइ वरी पढ़ंदा कयो, ईअं इन तरह 3 दफ़ा तव्हां जेको आहे सो उन में वधीक एडिट करे ऐं पोइ जे करे तव्हां छपिराईंदव त उहो वधीक अञा बहितरु तव्हांखे उनजी एप्रिसिएशन बि उन तरह मिलंदी ऐं सुठी मोट, माना चवण जो मक़सदु त सुठी मोट मिलंदी। अच्छा सर, जॾहिं ॻाल्हि कजे थी लिखण जी, जॾहिं ॻाल्हि कजे थी शाइरीअ जी, त का शाइरी पंहिंजी शाइरी घटि यादि थींदी आहे या यादि थी वेंदी आहे, का यादि आहे त ॿुधाइणु चाहींदा? मूंखे यादि न आहे। अच्छा, मां हू जेके सुठा शाइर आहिनि, ख़ूबसूरत शाइर आहिनि, उन्हनि जे साम्हूं मुंहिंजी शाइरी तमामु नंढड़ी आहे, माना उन्हनि जे साम्हूं तुच्छ आहे। उन्हनि जी शाइरी पढ़िजे थी त बरज़बान यादि थियो वञे हली, ऐं बनस्बत पंहिंजी शाइरी जो उहा वधीक वणे थी। इहो बि क़बूलु करणु घुरिजे न त इश्क हो चर्चो न रौशो न हो, बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो, बुख़ारी जो आहे। सुठी शाइरी पाण ई यादि थी वेंदी आहे, तव्हां हिकिड़ो भेरो हुनखे पढ़ंदव न दिलि में वेही रहंदी। ऐं कजे त अहिड़ी शाइरी कजे, न कजे त पोइ ठहियो न कजे। फॉर्मेलिटी पूरी करण लाइ त को बि कमु न कजे न, बिल्कुलु वक़्तु गुज़ारिणो आहे, 5 मिंट गुज़ारे छॾियोसीं ठहियो। मां तव्हांखे ख़बर आहे, मां चांहि पीअंदो आहियां, मां चांहि बि सुठी चांहि पीअंदो आहियां। मिसाल मूं चांहि घर में हुजां, ॿिए हंधि हुजां, चांहि मूं पीती जेकॾहिं सुठी चांहि न हूंदी त हिकिड़ी सिप वठी बि छॾे ॾिबी। घर में हुजिबो त पोइ चइबो ॿी चांहि ठाहे ॾियो, वरी जेकॾहिं उन मां लुत्फ़ न मिलियो त हिकिड़ी सिप वठी चइबो त ॿी चांहि ठाहे ॾियो। त अहिड़े नमूने सां जेका बि शइ हुजे उहा सुठी हुअणु घुरिजे। सही सही, बिल्कुलु सही। हा, चूज़ त माण्हू सुठे खां सुठी शइ कंदो आहे पंहिंजे लाइ। उन खां अलावा अॼु जा जेके राइटर्स आहिनि, उहे शाइर हुजनि या किताब बि नवां छपजनि पिया, कीअं ॾिसो था न्यू राइटर्स खे? असां वटि न्यू राइटर्स जेके आहिनि उहे सुठा कहाणीकार आहिनि, सुठा शाइर आहिनि। असां वटि किताब जी मार्केट जेका आहे न, जीअं असांजी जवानी वारो जेको दौरु हुयो त उन में सॼी सिंध में बुक स्टॉल हूंदा हुआ। तव्हां हैदराबाद मां निकिरो, मटियाली में किताब घर हूंदो, ॿियूं एक्टिविटीज़ न हूंदियूं न हूंदियूं। हाणे उहो बुक स्टोर कोन्हे को। हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू ढोरे नारे वारो आहे, उहो माना त मीरपुर ख़ासि अचे या उमरकोट अचे या मिठी अचे या हैदराबाद अचे, पोइ अची किताब ख़रीद करे। अॻे हर शहर में बुक स्टॉल हूंदो हुयो त माण्हूअ जी हिकिड़ी रीच हूंदी हुई। ऐं हाणे वरी ज़ाहिर आहे हिकिड़ा इदारा आहिनि जेके कमु कनि पिया। कल्ह बि मां उते हुउसि MH पावर इंस्टीट्यूट में, मूंखे ख़बर पई त उहे बि किताब जेके आहिनि उहे रखनि था पंहिंजी वेबसाइट ते, या अदबी बोर्ड जो बि आहे पंहिंजी वेबसाइट आहे। त हाणे इदारा जेके आहिनि उहे उन्हनि ते रखनि था, माण्हू एंड्रॉइड ते उहो ॾिसी सघे थो। पर हक़ीक़त इहा आहे त जेको पने वारो पढ़णु आहे न, किताब हीअं खणी वेही पढ़णु आहे, उनजो लुत्फ़ु ऐं एंड्रॉइड ते पढ़ण जो लुत्फ़ु उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। न एंड्रॉइड ते त माण्हू थकिजी पवे थो, अखियूं थकिजी पवनि थियूं। तव्हां जेको हथ में किताब खणी पढ़ो था बनिस्बत हुनजे, त हू वधीक पढ़ियो वञे थो। इहो त डिफरेंस बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। ऐं सुठो थो लॻे उहो पढ़णु। बिल्कुलु। मूंखे हिकिड़ो राइटर मिलियो, उन जो किताब हुयो, मुंहिंजो घणा पेज थींदो, चई 1100 थींदो। मुंहिंजो महिरबानी करे हिन जा 2-3 वॉल्यूम्स कयो, एतिरो कयो जो 300-400 सुफ़ा हुजनि, माण्हू ईअं लेटी बि आराम सां पढ़ी सघे। हुनखे वेही मेज़ ते उन ते वेही पढ़णो पवंदो। त असीं एज़ ए रीडर बि चाहियूं था त जेके शयूं हुजनि उहे अहिड़ियूं हुअणु घुरिजनि। सही सही। अच्छा, दुनिया में जेकॾहिं मौज़ू ॾिसजनि था त तमामु घणा आहिनि, ऐं जेकॾहिं किताबनि जी ॻाल्हि कजे थी त सभ खां घणा किताब बि लिखिया वञनि था। असां वटि केतिरो कमु थिए थो, या वसी मौज़ू जेके आहिनि उन्हनि ते केतिरो लिखियो वञे थो, उन जे लाइ बि पहिरीं जीअं मां चयो न त पढ़ण जे लाइ बि कढणो थो पवे। लतीफ़ सरकार जो मैसेज त पढ़िया कढ़िया कीन की तोड़े पढ़नि चीन, बिना उब हबीब जे कुझु न मिलंदुनि कीन। सो इन ई तरह असां वटि पढ़ियो त वञे थो, लिखियो त वञे पियो, त उहो माण्हू पाण हंडाइनि बि था। असां वटि तमामु घटि सैकिड़ो आहे जेको हंडाए थो, घटि सैकिड़ो। बाक़ी जेको आहे सो पढ़े थो। ऐं
काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके रूह ते पंहिंजो असरु छॾींदियूं आहिनि, पंहिंजे दिमाग़ ते असरु छॾींदियूं आहिनि। माण्हू उन्हनि खे क़बूलु कंदो आहे, माण्हू उन्हनि खां इंस्पायरेशन वठंदो आहे, माण्हू ओहिड़ो थियण जी कोशिशि कंदो आहे, माण्हू उन ते हलण जी कोशिशि कंदो आहे। इहो सभु आहे उन जी सघ, उन जी ताक़त, उन जी कुवत, उन तहरीर जी, उन तक़रीर जी तव्हांजे वजूद ते, तव्हांजे ज़हन ते उन जो असरु केतिरो ताईं क़बूलु कयो था। के माण्हू पंहिंजो उहो हिकिड़ो वाक़ियो हूंदो पढ़ियोसीं त पंहिंजो हिकिड़ो माण्हू हो, भिटाई सरकार अची मटिया, हुन संदुनि हिकिड़ी सिट पे पढ़ी, पाण चवनि त हे किथां तो यादि कई आहे, चई त पंहिंजो हिकिड़ा ईअं मुसाफ़िर हुआ, उन्हनि खां मूं ॿुधी ऐं मूंखे यादि थी। पाण चवंदे ॿी सिट ॿुधंदे? चई हा। पाण ॿी सिट फरमाइनि? चई टी सिट ॿुधंदे? चई हा। पाण टी सिट फरमाइनि? जिन टी सिट फरमाइनि त उहो माण्हू लाॾाणो करे वियो। माना हुन ते एॾो उन शयुनि जो असरतारी थी वञो। जेका शइ जेतिरी सघ सां, न्यूटन जो क़ाइदो आहे न, जेतिरी तेज़ीअ सां बाल खे उछलींदो ओतिरी तेज़ीअ सां मोटंदो, एक्शन जो रिएक्शन थिए थो। त लिटरेचर जो बि इहो थिए थो, हर शइ जो असरु थिए थो। शर्त इहो आहे त उनखे पढ़ण वारो, उनखे ॾिसण वारो, उनखे ॿुधण वारो उनखे केतिरो क़बूलु करे थो, कहिड़े रूह सां उनखे ॾिसे थो। काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि असां रस्ते ते हलंदे उन्हनि ते नज़र ई कोन विझंदा आहियूं। मिसाल, माण्हू हिकिड़े खे ॾिसे पियो पर उनखे कोन पियो ॾिसे, माण्हू पंहिंजे ख़्याल में आहे। त उनजो असरु केतिरो थो थिए, उनखे केतिरो माण्हू क़बूलु थो करे। आम माण्हूअ जो ॾिसणु ऐं हिकिड़े क्रिएटिव राइटर जो ॾिसणु, उन्हनि में फ़र्क़ु आहे। पर असां वटि सभिनी फील्डुनि में कमु थियणु घुरिजे, ख़ासि तौर ते तनक़ीद निगारी में, ख़ासि तौर ते मज़मून निगारीअ ते, असां ते इन्हनि फील्डुनि ते कमु थियणु घुरिजे। असां वटि घणो कमु जेको आहे उहो फिक्शन ते थो थिए, या कहाणीअ ते या शाइरीअ ते। हाणे थोरो घणो इल्ताफ़ शेख खां पोइ असां वटि थोरो घणो सफ़रनामो लिखियो पियो वञे। ऑटोबायोग्राफीज़ असां वटि न आहिनि जेके हुयूं, हाणे शायदि एतिरी तेज़ रफ़्तारी सां न पियूं लिखियूं वञनि, असां वटि कुझु आहिनि। ख़ाकनि जी पंहिंजो आहे, असां वटि ख़ाका तमामु घटि लिखिया विया आहिनि माण्हुनि ते। रबानी साहिबु लिखियो, साईं जी एम सैद लिखियो, या अब्दुल क़ादिर जोणे जे लिखियो, या तारिक अशरफ लिखियो, ख़ूबसूरत ख़ाका लिखियनि। असां वटि उहो बि घटि आहे। असां वटि घणो जेको मवादु आहे पढ़ण लाइ जेको मिले थो, उहो या कहाणी आहे या शाइरी आहे। इहे ॿ जेके सिन्फ़ूं आहिनि उन ते तमामु घणो असां वटि कमु थिए पियो। ॿियनि ते बि थियणु घुरिजे। सही। अच्छा सर, नॉवेल्स खे कीअं ॾिसो था? असां वटि नॉवेल्स जेके लिखिया वञनि था, या हिन टाइम में जेतिरो नॉवेल लिखियो वञे पियो, केतिरी तव्हांजी नज़र आहे उन ते? नॉवेल जेको आहे न, उहो उनजो कैनवास तमामु वॾो आहे। अॻे मिसाले तौर ते सॼी दुनिया में जा जेके नॉवेल तव्हां पढ़िया हूंदा, उन्हनि जो कैनवास तमामु वॾो हूंदो हो। मैक्सम गोर्की जो माउ पढ़ो, या पंहिंजो जेको आहे सो सॉन्ग ऑफ यूथ पढ़ो, या जेके नॉवेल हुया उहे तमामु वॾे कैनवास ते लिखिया वेंदा हुआ। पोइ इहो थियो त उन्हनि नॉवेलनि खे वॾी ॻाल्हि घटि लफ़्ज़नि में बयानु कयो। पोइ वरी इहो रुझान पैदा थियो। असां वटि तमामु सुठा नॉवेल लिखिया आहिनि। ख़ासि तौर ते असां वटि, मां हर कंहिं माण्हू जी पंहिंजी पंहिंजी राय आहे, पर मां आगा सलीम साहिब जेको आहे न, उन ख़ूबसूरत नॉवेल लिखिया। ख़ासि तौर ते हुनजो ऊंदाही धरती रोशन हथ सिंधीअ में कॾहिं बि न विसरंदड़ नॉवेल आहे, जेको हुन सिंध जी हिस्ट्री जे पस मंज़र में लिखियो। ऐं ॿिया बि असां वटि ख़ूबसूरत नॉवेल आहिनि सभिनी लिखिया। उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। सिराज साहिब जा आहिनि, तारिक आलम साहिब जो आहे, ॿिया खोड़ नॉवेल आहिनि। बिल्कुलु। अच्छा, स्टडी जे दौरान जॾहिं हिकिड़ो स्टूडेंट यूनिवर्सिटी जी दुनिया में अचे थो, यूनिवर्सिटी जी दुनिया खे ॾिसे थो, जेको उन नॉवेल्स में पढ़ियो आहे, उन शाइरी में ॾिठो आहे, या उन किताबनि में पढ़ियो आहे, छा था सम्झो त शाइरी ऐं नॉवेल्स किथे नौजवान खे डिस्ट्रैक्ट बि कनि था, उनखे पंहिंजे गोल ताईं पहुचण में किथे विच में ई का ॿी राह ॾेखारे छॾीनि था? उन नौजवान खे पुख़्तगी जे लाइ छा करणु घुरिजे? नौजवान खे पढ़णु घुरिजे। लिटरेचर उन पढ़ाई जो हिसो आहे।
अंग्रेज़ी लिटरेचर, सिंधी लिटरेचर, उर्दू लिटरेचर, पर्शियन लिटरेचर असां वटि डिपार्टमेंट्स आहिनि, अरबी असां वटि सभई डिपार्टमेंट आहिनि, फ़लसफ़ो असां वटि डिपार्टमेंट्स आहिनि, आर्काइव्स असां वटि डिपार्टमेंट आहिनि। इहे सभु लिटरेचर सां ॻंढिया पियल शयूं आहिनि न, त ॿारनि खे जेको आहे सो उहो ज़ाहिर आहे त जॾहिं ॿाहिरि उहो पढ़ी वरी ओॾे थो अचे त हुनजी अञा वधीक उनखे तक़वियत थी मिले। शर्त इहो आहे त हू उन मां उहो लुत्फ़ हासिलु करे। सही सही। हाणे जेको माण्हू ॿाहिरि वेही उहो शाइरी पढ़ी कान्हे, शेक्सपियर खां उनखे वाक़िफ़ियत ई कान्हे का, उहो जॾहिं यूनिवर्सिटी में वञे थो त उनखे ऑनर्स जे पहिरें सेमेस्टर खां वठी पढ़ाइणु शुरू कनि था त हुनजी केॾी फ़िक्री ग्रोथ थी थिए। अहिड़े नमूने सां ॿिया डिपार्टमेंट्स आहिनि, फ़लसफ़ो डिपार्टमेंट आहे, ॾिसो त सही छा कमाल माण्हू आउं सम्झां थो जेकॾहिं ऑनर्स में वञे मास्टर्स में निकिरे त हुनजे साम्हूं हिकिड़ी ॿी दुनिया खुली चुकी हूंदी आहे, हुनजे अखियुनि में हिकिड़ी ॿी दुनिया हूंदी आहे जेका हू फ़लसफ़े मां पढ़ी आयो। ईअं सभई असांजे लिटरेचर जा इहे हिसा आहिनि, इन्हनि खां इनकार नथो करे सघिजे। इहे ॿार जी फ़नी फ़िक्री ऐं शऊरी तरबियत था कनि ऐं उन्हनि जा सुठा असर था पवनि। पर हाणे ज़रूरी कोन्हे को त हर शागिर्द रुॻो शाइरीअ जे रूमानवी पहलूअ ते हलंदो हुते, ॿियूं बि शयूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, अव्हां लिटरेचर जी ॻाल्हि कई, फ़लसफ़े जी अव्हां ॻाल्हि कई, पर साइंसी अखि रखणु केतिरी ज़रूरी आहे, साइंसी सोच रखणु नौजवान जे लाइ केतिरी ज़रूरी आहे? जीअं रसूल बख़्श अली जे साहब हिन ते हमेशह ॾाढो सुठे अंदाज़ में ॻाल्हायो आहे, अव्हां छा चवणु चाहींदव? साइंस त रोज़ जे तरक़ियुनि तब्दीलियुनि जो नालो आहे न। साइंस खां न को आउं इनकार करे सघां थो, न को तव्हां इनकार करे सघो था। इहा बि उहा ई फील्ड आहे जंहिंमें उनजी एक्सपर्टी आहे। जेको माण्हू इन शोबे सां लाॻापियल आहे उन जे लाइ फिज़िक्स मुंहिंजो हमेशह हिकिड़ो फेवरेट सब्जेक्ट रहियो आहे। जंहिं माण्हू फिज़िक्स पढ़ी उहो माण्हू फ़लसफ़ो बि पढ़ी वियो, उहो माण्हू समाजियात बि पढ़ी वियो, उहो एंथ्रोपोलॉजी पढ़ी, उन इल्म जा जेके दरवाज़ा आहिनि उहो हिकु हिकु थी हुन जे साम्हूं खुलणु शुरू थींदो। सभई सब्जेक्ट, केमिस्ट्री घटि आहे, सभई ख़ूबसूरत सब्जेक्ट आहिनि जेके साइंस जा शयूं आहिनि ऐं साइंस तरक़ी जो नालो आहे ऐं उहे माण्हूअ में रोशन ख़्याली पैदा कनि थियूं, माण्हूअ जे अखियुनि खे, दिलि खे, दिमाग़ खे खोलीनि थियूं, उन जा सोसाइटी ते मुस्बत असर पवनि था। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। हूअं बि चयो वेंदो आहे त कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं उथारणो आहे त उनजी तालीम ते कमु करिणो पवंदो। मां हिकिड़ी मुंहिंजी दोस्त आहे, उन चाइना जी कंहिं यूनिवर्सिटी में उनजी जेका आहे सा मास्टर्स जे लाइ उहा वई। उन चयो त मां स्टार्टिंग खां साइंस जी स्टूडेंट रही आहियां, पर मां कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेको आहे सो ईअं न सम्झो त मां का सुठो कमु करे सघां थी। पर जॾहिं मां हिते आयमि ऐं रिसर्च वर्क मूं ॾिठो त पोइ मूं में पुख़्तगी पैदा थी त हा मां बि कुझु करे सघां थी इन फील्ड में ई, ख़ासि तौर ते मां कुझु सुठे तरीक़े सां पंहिंजे पाण खे मञराए सघां थी। असां वटि असांजे तालीमी निज़ाम खे छा हथु वठी सम्झो था इन दग ते आंदो वियो आहे। असां वटि असां शाइरी त सुठे अंदाज़ में पढ़ी रहिया हूंदा आहियूं, नॉवल पढ़ी रहिया हूंदा आहियूं ऐं तमामु शयुनि खे असां वक़्तु ॾेई रहिया हूंदा आहियूं, पर असां वटि जॾहिं साइंस जा ऐं इन तरह जा जॾहिं सब्जेक्ट्स अचनि था त असां वटि उहे लेबॉर्ट्रीज़ न आहिनि, असां वटि उन तरह जो रिसर्च वर्क नथो थिए, त पोइ उहो इंट्रस्ट बि घटिजी वेंदो आहे। यकीनन ज़रूरतूं जेके आहिनि उहे उन्हनि जो पूरा हुअणु ज़रूरी आहे, पर नौजवाननि में शयुनि जे ज़रूरतुनि जे अणाठ जे बावजूदि बि हुननि में जेको पढ़ण जो रुझान पैदा थियो आहे, मां तव्हां ॾे आयुसि पिए त ही दाऊदपोटा लाइब्रेरी आहे, उन जे ॿिन्हिनि पासनि खां ॿारनि जी एॾी वॾी डिघी कतार हुई जो तव्हां सम्झो त एॾी डिसिप्लिन ऐं डिघी कतार मूं कॾहिं ॾिठी हूंदी, पर कॾहिं बि पढ़ण वारनि ॿारनि जी न ॾिठी जेके इन इंतज़ार में आहिनि त हीअ दर खुले त असीं कतार सां वञी पंहिंजे कुर्सियुनि ते वेहूं। इहो छा आहे? इहो ॿारनि जो पढ़ण जे तरफ़ रुझान आहे न। अॻे माइट ज़ोरी ॿारनि खे स्कूल उमाणींदा हुआ, हाणे ॿार जीअं जीअं वॾो थिए थो तीअं तीअं पाण इश्तियाक करे थो त आउं पढ़ां। हे तव्हां केॾी महिल बि सुबुह जो यकीन तव्हां बि ॾिठी हूंदी, तव्हां ॾिसंदा आहियो, ॾिसो केतिरा ॿार आहिनि
इहे छो बीठा आहिनि, इहे पढ़ण लाइ बीठा आहिनि न। बिल्कुलु उन्हनि खे एतिरी रिच लाइब्रेरी, हाणे इन खे अञा वधाइणु घुरिजे, इन में कुर्सियूं वधाइणु घुरिजनि, इन में हॉल वधाइणु घुरिजनि, अहिड़ी लाइब्रेरियूं सॼी सिंध में हुअणु घुरिजनि, हर ज़िले में हुअणु घुरिजनि, त ॿारनि जो जेको तइदादु आहे उहो रोज़ ब रोज़ पढ़ण लाइ हुननि में उत्साह पैदा पियो थिए न। हाणे ज़ाहिर आहे पंहिंजे कोर्स जा किताब पढ़ंदा हूंदा, के वरी जेके आहिनि से ॿिया किताब पढ़ंदा हूंदा, लिटरेचर जा, आर्ट जा, मुख़्तलिफ़, पर इहे उहे ॿार आहिनि जेके पढ़णु वञनि था, पढ़णु चाहिनि था। रुॻो इन हिकिड़ी लाइब्रेरी न, पर जेके बि हैदराबाद में लाइब्रेरियूं आहिनि, जेके जामशोरे में लाइब्रेरियूं आहिनि, तव्हां सभिनी में वेंदो तव्हांखे उहे सभई भरियल नज़र ईंदियूं। माना इहो ॿारनि जो पंहिंजे एजुकेशन सां हुननि जी जेका आहे उहा वेझड़ाइप, इनवॉल्वमेंट ऐं उन्हनि सां उन्हनि जी ॻंढापो आहे। सही सही। अवां लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि कई, लाइब्रेरीज़ विज़िट कंदा आहियो? जामशोरो जी अवां ॻाल्हि कई, या सिंधियोलॉजी वारी जेका लाइब्रेरी आहे उहा बि न्यू लाइब्रेरी आहे। हैदराबाद में बि कुझु प्राइवेट जी त ॻाल्हि नथा कयूं, पर कुझु न्यू लाइब्रेरीज़ जेके आहिनि विज़िट थियनि थियूं, या पुराणियूं बि? यकीननि लाइब्रेरियूं मां कोशिशि कंदो आहियां त मां वञा, ऐं मां ॿियो बि कमु कंदो आहियां त मूं वटि मिसाल किताब आहिनि। हिकिड़ो किताबु मूं ख़रीद कयो, हिकिड़ो उहो ई साॻियो किताबु मूंखे कॉम्प्लीमेंट्री कापी मिली, या मूं वटि कंहिं किताब जूं 2-3 कापियूं आहिनि, त मां उहो जीअं पंहिंजी लाइब्रेरी घर जी उनखे सेट कंदो आहियां, त मूं वटि जेके इज़ाफ़ी किताब हूंदा आहिनि उहे मां अलॻि कंदो वेंदो आहियां। ऐं पोइ जेके मुख़्तलिफ़ लाइब्रेरियूं, मिसाल हाला जी लाइब्रेरी उनखे मां 150-200 किताब ॾेई आयुसि, मिसाल वाणकी वसी जी लाइब्रेरी उनखे 150-200 किताब ॾेई आहे। इहे मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि खे आउं पंहिंजा किताब बि ॾेई ईंदो आहियां। ऐं मुसलसल मां लाइब्रेरियुनि में हसरत मोहानी लाइब्रेरी आहे पके किले में, ॾाढी ख़ूबसूरत लाइब्रेरी आहे, उनखे अञा डेवलप थिए पई। त लाइब्रेरियूं त असांजो घरु आहिनि, लाइब्रेरी में न वेहिबो त किथे वेहिबो, ऐं उते वञणु घुरिजे। अवां बि केॾी महिल असांजे लाइब्रेरियुनि खे विज़िट कयो। सिंधला जी केॾी वॾी लाइब्रेरी आहे, होॾे सिंध यूनिवर्सिटी जी केॾी ख़ूबसूरत लाइब्रेरी आहे। असां वटि तमामु सुठियूं लाइब्रेरियूं आहिनि, ऐं उन्हनि में पोढ़ा पका नौजवान ॿार सभु उन में वञनि था, ऐं इन्हनि खे अञा वधणु घुरिजे। डिस्ट्रिक्ट वाइज़, तालके वाइज़, यूसी वाइज़ ख़ूबसूरत लाइब्रेरियूं हुजनि, जॾहिं असां वटि किताब वधीक हूंदा, पढ़ण जो रुझान ओॾे वधीक हूंदो। न न, मुंहिंजो लाइब्रेरीज़ त वञणु थींदो आहे, ऐं अलण फ़क़ीर जी नियाणी आहे, उहा बि हिते पंहिंजो सिंधियोलॉजी वारी लाइब्रेरी में आहे। त अदी फरज़ाना खां बि मां पुछियो हो किताबनि जे बाबति, मां वई हुअमि, विज़िट कयो हुयमि, मूंखे कुझु पोर्शन्स खुटियल बि लॻा हुया, उन बाबति बि मुंहिंजी उन्हनि सां डिस्कशन, हिकिड़ो सुठो उन्हनि सां हेल्दी डिस्कशन मुंहिंजो थियो हुयो। सो लाइब्रेरीज़ त मूंखे हमेशह सुठियूं लॻंदियूं आहिनि। लाइब्रेरीज़ में तव्हांखे सुकून मिलंदो आहे, तव्हां वञी करे सुकून सां उते पढ़ी सघंदा आहियो। सभु शयूं तव्हां ॿाहिरि छॾे, ऐं तव्हां लाइब्रेरीज़ में जॾहिं वञो था, कंहिं बि लाइब्रेरी में सीट पकिड़े या को कॉर्नर पकिड़े बि तव्हां वियो था, त सुठे तरीक़े सां तव्हां उते स्टडी करियो था। उन खां अलावा सर तव्हां जूं पंहिंजूं जेके एक्टिविटीज़ आहिनि पढ़ण लिखण खां अलावा, हटी करे घुमण फिरण जे हवाले सां, जीअं ईरान जो तव्हां ज़िक्र कयो, उन खां अलावा छा एक्टिविटीज़ रहनि थियूं? मूंखे ज़िंदगी में 2 शयूं ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, हिकिड़ो घुमणु ऐं ॿियो सुठियूं कचहरियूं करणु। मुंहिंजो इहे 2 मसरूफ़ियतूं आहिनि, बाक़ी जेको आहे सो पढ़णु आहे, ऐं पढ़ण खां वधीक ॿी का अहम शइ कान्हे का। माण्हू जो घणो टाइम पंहिंजे ज़ाती लाइब्रेरी में लॻे थो, ऐं लाइब्रेरियुनि सां तालुक़ त तव्हांखे मां जोए साहिब जी ॻाल्हि ॿुधाई हुई न पंहिंजी कचहरी में, त साईं जोए साहिब बि, मोहम्मद इब्राहिम जोए साहिब बि आख़िरी टाइम ते मूंखे घुरायो, ऐं मूंखे चई थी जेका मुंहिंजी लाइब्रेरी आहे उहा मां तव्हांखे ॾियां थो, ऐं तव्हां जेको आहे सो मिस्टर मोहम्मद यूसुफ खे वठी अचो, उन जो सॼो कैटलॉग ठाहे। पोइ उहो सॼो कैटलॉग साईं ठाहियो, पोइ असां उनजूं अलमारियूं ख़रीद कयूं, उहा लाइब्रेरी असां बोर्ड में क़ाइमु कई जोए साहिब जी। त लाइब्रेरियुनि सां ॻंढापो त माण्हूअ जो हिकिड़ो पढ़ण जो लिखण जो हिकिड़ो उत्साह जो हिकिड़ो ज़रियो आहे न। जी बिल्कुलु बिल्कुलु। सिंधी अदबी बोर्ड जी ॻाल्हि कंदासीं। सिंधी अदबी बोर्ड जो कम खे हिन वक़्तु तव्हां कीअं ॾिसो पिया? तव्हांजो पंहिंजो बि उन्हनि सां हिकिड़ो सुठो साथ रहियो आहे। हा, मां माज़ी में अदबी बोर्ड जो सेक्रेटरी रहियो आहियां, ऐं पंहिंजो अदबी बोर्ड असांजे वॾड़नि जो पंहिंजो हिकिड़ो असासो आहे, ऐं ज़ाहिर आहे वक़्ति हालतुनि सां गॾु शयुनि में नवाण अचे थी, तब्दीली अचे थी, तरक़ी अचे थी। सो मुंहिंजो काफ़ी वक़्त खां वञणु घटि रहियो आहे, जंहिंजे करे मूंखे मां उन खां एतिरो अपडेट न आहियां।
जी सर, वधीक कंटिन्यू कयूं था, वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन। सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कुंठ नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में सोना यूरिया जो सुबुह मेहराण सां भरपूर साथ मौजूदु आहे। सोना बोरान DAP बोरान हिक जेतिरी तक़सीम वधीक फिलफुर पैदावार भरपूर। असांजे प्रोग्राम में प्रोफेसर सैयद ज़वार नकवी साहब मौजूदु आहिनि। कुझु इंसान बि इदारा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो कमु वाकई हिकु इदारे जीअं हूंदो आहे। उहे हिकु सिहतमंद ज़हन खे तकलीफ़ ॾींदा आहिनि ऐं उनखां अलावा हू ख़ुदि इदारनि खे पिणु तकलीफ़ ॾींदा आहिनि। कुझु अहिड़ा इंसान जेके इदारे जी हैसियत रखंदा हुजनि, उन्हनि सां अव्हां जूं मुलाक़ातूं, उन्हनि सां अव्हां जी मेल मुलाक़ात कीअं रही, कंहिंजो ज़िक्र करणु चाहींदव? मुंहिंजूं सभिनी सां मुलाक़ातूं रहियूं जेके बि असां खां उमिरि में वॾा हुया या जिन खां सिखण जा मौक़ा मिलिया, पर उन्हनि सभिनी में जंहिं ज़िंदगी ते तमामु घणो असरु छॾियो उहो साईं जोयो साहिबु हो, मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु। मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु इंतिहाई डिसिप्लिन ऐं शयुनि खे, मां अदबी बोर्ड जो सेक्रेटरी हूंदो हुयुसि, जोयो साहिबु ॿुधाइनि था कि अर्ज़ु कयमि पंहिंजी लाइब्रेरी ॾिनी। उनखां पोइ जोयो साहिबु कॾहिं बि किताब वठणु ईंदा न त मिसाल जेको असांखे लाइब्रेरी ॾेई छॾनि, पोइ उहो किताब वठंदा त फौरी तौर ते पंहिंजो पेन कढी रसीद ॾींदा हुआ त हीअ किताब मूं पढ़ण लाइ वसूल कयो। पोइ वरी जॾहिं ईंदा हुआ त पंहिंजो उहो वरी किताब ॾींदा हुआ, असांखां रसीद वठंदा त हीअ किताब तव्हांखे मिलियो, माना त उहा असीं रसीद ॾींदासीं। कॾहिं बि बोर्ड जो किताब जोए साहिबु कॉम्प्लीमेंट्री कापी न खई मुंहिंजे टेन्यूअर में। सर मां ज़रूरु ॿुधणु चाहींदमि, मां चाहींदमि त असांजे व्यूवर्स सां तव्हां ज़रूरु शेयर कयो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी चुकी आहे। यस प्लीज़ सर, तव्हां कंटिन्यू कयो। अहिड़ा माण्हू डिसिप्लिन माण्हू वाकई में घटि नज़र अचनि था। यकीनन यकीनन त इन्हनि इहे माण्हू हिकिड़ा इदारा आहिनि, उन्हनि माण्हुनि सां गॾु माण्हू वेहे थो, उहो बि माण्हू सिखे थो। उहे बि माण्हूअ खे जेके चारि घड़ियूं उन्हनि सां गुज़ारण में पंहिंजो सर्फ थियनि थियूं, उन मां बि माण्हू सिखे थो। काफ़ी शयूं सुठनि माण्हुनि जी सोहबत मां माण्हू हासिलु कंदो आहे। बिल्कुलु 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 अव्हां दुरुस्त चयो। ऐं व्यूवर्स मोकलूं बि आहिनि, जून जो महीनो आहे, काफ़ी उस्ताद बि यकीनन घरनि में मौजूदु हूंदा ऐं स्टूडेंट्स घरनि में मौजूदु हूंदा। असांजूं तमामु अदियूं जेके पंहिंजे स्कूलनि में हिकिड़ो प्रॉपर टाइम ॾींदियूं आहिनि सुबुह खां वठी, अव्हांजो हिकिड़ो प्रॉपर स्केड्यूल हूंदो आहे त तव्हांखे कुझु गैप ज़रूरु मिलियो आहे। अव्हां बि उस्ताद आहियो ऐं तव्हां तमामु सुठो कमु कयो आहे। मोकलुनि खे कीअं गुज़ारणु घुरिजे? केतिरा ई उस्ताद बि हिन वक़्तु तव्हांखे ॿुधी रहिया हूंदा, स्टूडेंट्स बि ॿुधी रहिया हूंदा। मोकलुनि खे मुंहिंजे एज़ ए मां उस्ताद या एज़ ए शागिर्द मां चाहींदुसि त मोकलुनि में उन्हनि खे इंजॉय कजे ई कजे, पर उन में घर जो कमु कजे। घर जो माना मिसाल जे तौर ते मां जेको सब्जेक्ट पढ़ायां थो उनखे वधीक मां पंहिंजो वेही उन टाइम में उन जा मां नोट्स वठां, उन जी प्रिपरेशन कयां, उन जूं रहिजी वियल शयुनि खे पूरो कयां। जीअं मिसाल जे तौर ते माण्हू वञे थो सुबुह जो वियो पढ़णु या पढ़ाइणु, 1-2 बजे ताईं माण्हू मसरूफ़ रहियो, वरी आयो घर माण्हू पंहिंजो वरी थकिजी पियो, 2-3 मिंट आराम कयो, वरी शाम थी वई, घर जा कमकार थिया। त हीउ जेको टाइम मिले थो उहो पंहिंजे रेस्ट करण सां गॾोगॾु जेको ॿियो टाइम बचे थो उन में पंहिंजे सब्जेक्ट जी, पंहिंजे पढ़ाईअ जी माण्हू पढ़े या पढ़ाए, उन जी प्रिपरेशन करणु घुरिजे ताकी उहो टाइम वधीक सुठो गुज़री सघे। अव्हांखे जॾहिं बि फारिग वक़्तु मिलियो आहे या पंहिंजे लाइ वक़्तु कढियो आहे त उनखे कीअं यूटिलाइज़ कयो आहे? मां सुठो पढ़ियो आहे, सुठी शाइरी, सुठा मज़मून, सुठियूं कहाणियूं उहे मूं पढ़ियूं आहिनि। मूं टाइम जॾहिं मिलंदो आहे मां पढ़ंदो आहियां। सही
पोइ सर घर वारनि खे कीअं टाइम ॾींदा आहियो, केतिरो टाइम घर वारनि खे ॾींदा आहियो, छा उन्हनि खे शिकायतूं हूंदियूं आहिनि? न कतई न, मां पंहिंजो घर जो कमु जेको बि मूं ते आहे रखियल उहो मां ख़ुशि असलूबी सां कंदो आहियां। ज़बरदस्त। उन्हनि जूं बि ज़िमेदारियूं आहिनि, फैमिली जूं ज़िमेदारियूं आहिनि, घर जूं ज़िमेदारियूं आहिनि, मिटनि माइटनि जूं ज़िमेदारियूं आहिनि। उहे माण्हू खे ख़ुशि असलूबीअ सां सरंजाम ॾियणु घुरिजनि। बाक़ी जेको टाइम आहे उहो पंहिंजो सर्व करणु घुरिजे। हूअं बि पर्सनली मां इहो सम्झंदी आहियां त अव्हां जेकॾहिं मेंटली फिट आहियो त उनजे पोयां इहो हिकिड़ो तव्हांजो राज़ ज़रूरु थी सघे थो। तव्हांजा जेके रिलेशनशिप्स आहिनि उहे ॾाढा सुठा आहिनि। पंहिंजी उन्हनि ज़िमेदारियुनि ते पूरा पूरा लहो था, तव्हां कंहिंजो हक़ नथा खाओ, त पोइ इंसानु जेको आहे सो मेंटली फिट बि रहंदो आहे ऐं अगेन तव्हां वरी पंहिंजा कम सुठे तरीक़े सां करे सघंदा आहियो। ॿार जी परवरिश में वालिदेन जो केतिरो हथु थिए थो, या वालिदेन जो ई किरदारु हूंदो आहे, उन्हनि जी ज़हन जी पुख़्तगी जे लाइ वालिदेन खे केतिरो कमु करणु घुरिजे? वालिदेन खे त करणु घुरिजे ई घुरिजे, उहा उन्हनि जी ज़िमेदारी आहे। ऐं जेको ॿारु घर खां ॿाहिरि थो निकिरे उहो पंहिंजे फैमिली जो रिप्रेज़ेंटेटिव हूंदो आहे, उहो पंहिंजे घर जो नुमाइंदो हूंदो आहे। उनजो उथणु वेहणु ॻाल्हाइणु उहो ॿुधाईंदो आहे त हिन जी फैमिली हिन जी केतिरी तरबियत कई आहे। पर उन सां गॾोगॾु समाज जेको आहे उन जा बि माण्हूअ ते असरु पवंदा आहिनि। समाज बि माण्हूअ जी फ़िक्री तरबियत कंदो आहे। सुठो समाज सुठा माण्हू पैदा करे सघंदो आहे। तंहिंजे करे इन में वालिदेन सां गॾु समाज जो बि असरु हूंदो आहे ऐं पंहिंजो हुनजे डेवलपमेंट में, हुनजे फ़िक्री तरबियत में, ऐं ॿियो माण्हूअ जो पंहिंजी बि विल हूंदी आहे। टई शयूं उन में आउं सम्झां थो। चयो वञे थो न अंग्रेज़ी में इहा कहावत चइजे त इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। तव्हां वटि विल आहे, स्टेमिना आहे त रस्तो तव्हां ॻोल्हे वञो था, न आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो रस्ता धुंधला नज़र ईंदा। वालिदेन माउ हुजे या पीउ हुजे, ॿिन्हिनि जो जेको साथ आहे उन सां ई ॿारु जेको आहे न, ॿार ते उनजो हिकिड़ो गहरो असरु पवंदो आहे। साइकोलॉजी बि इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थी त वालिदेन जॾहिं पाण में उन्हनि जा तनाज़ात हूंदा आहिनि, उहे जॾहिं पाण में वेही रहिया हूंदा आहिनि त उनजे ॿार जे ज़हन ते हिकिड़ो भरपूर उनजो असरु थिए थो। फैमिलीज़ खे डिसफंक्शनल फैमिलीज़ थियण खां कीअं वालिदेन बचाइनि, छा था सम्झो? उन लाइ ॿिन्हिनि जो सम्झ भरियो हुअणु ज़रूरी आहे। उन्हनि जो ॿिन्हिनि जो सम्झ भरियो हुअणु ज़रूरी आहे। ॿिन्हिनि जो समाजी इल्मनि जी ॼाण हुअणु ज़रूरी आहे। इन लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। अंडरस्टैंडिंग तमामु घणी ज़रूरी आहे, ॿार खे वक़्तु ॾियणु तमामु घणो ज़रूरी आहे। सर हिन वक़्त में सम्झो था त लालच तमामु घणी वधी वई आहे। हर माण्हू पंहिंजे मफ़ाद जे पोयां भॼे थो ऐं मफ़ादनि जी हीअ दुनिया हिकिड़ी जंग बणिजी वई आहे, जंहिंमें हर इंसानु चाहे थो त मूंखे घणो मुनाफ़ो मिले ऐं जेके साम्हूं मुंहिंजे मौजूदु आहिनि उन्हनि खां मुंहिंजी तरक़ी अञा वधीक हुजणु खपे। जीअं अक्सर पाण ॾिसंदा आहियूं माण्हू इन जंग में हूंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंखे सुठो घरु आहे, मूंखे अञा वधीक सुठो हुजणु खपे, सुठी गाॾी आहे अञा मूंखे वधीक सुठी हुजणु खपे। इहा जंग इंसान ज़ात जे लाइ केतिरी ख़तरनाक आहे? तव्हां बजा फरमाए रहिया आहियो। तव्हां यकीन कयो या न, मूं ज़िंदगी में कॾहिं बि इन्हनि शयुनि जी ख़्वाहिश न कई ऐं न को मूंखे पंहिंजे फैमिली मां इहा तरबियत मिली। बाबा जिन चवंदा हुआ त मौला जो फरमान आहे त हमेशह पाण खां घटि शयुनि खे ॾिसो ताकी तव्हांखे अहसासु थिए त अलाह तबारक व ताला तव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे। तव्हीं कार ते पिया हलो त मोटर साइकिल वारे खे ॾिसो त ॾिसो वीचारो गर्मी में कीअं पियो हले। मोटर साइकिल आहे त साइकिल वारे खे ॾिसो, साइकिल आहे त पंधु वारे खे ॾिसो। टॉप त ख़तमु ई कोन्ह थींदो न। दिलि में ख़्वाहिश हूंदी मां पंधु आहियां पोइ मोटर साइकिल ते चढ़ां, मोटर साइकिल आहे त पोइ कार ते चढ़ां, कार आहे त पोइ हिन में BMW छो कान्हे का, मर्सिडीज़ छो कान्हे का, वॾी गाॾी छो कान्हे का, पोइ मां जहाज़ ते छो कोन आहियां का, पोइ मूं वटि चार्टर्ड जहाज़ छो कोन्हे को। पोइ ख़्वाहिशूं आहिनि, हर ख़्वाहिश पर दम निकिले। त माण्हूअ खे पंहिंजी मुतवाज़न ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे, अहिड़ी जंहिंमें न को एतिरियूं ख़्वाहिशूं हुजनि। ऐं मूं तव्हां खे इहो बिल्कुलु सच पियो ॿुधायां त मूं कॾहिं बि मफ़ादनि जा रिश्ता न रखिया आहिनि। मूंखे कॾहिं बि कंहिं बि माण्हूअ मां मूं न को उमेदु रखी आहे, न को मुंहिंजी उन में का लालच रही आहे।
मुंहिंजा जेके बि ऐं इन करे मुंहिंजे दोस्तनि जो तइदादु तमामु मुख़्तसिर आहे। मां तमामु घटि माण्हुनि सां एडजस्ट करे सघंदो आहियां, छो त मां इन तबियत इन मिज़ाज जो माण्हू कोन्हे आहियां को, त कंहिंसां को रिश्तो रखिजे त इन बुनियाद ते रखिजे त हीउ को मुंहिंजे कमु ईंदो, हीउ को मूंखे बेनिफिट ॾींदो, या हिन में मुंहिंजी हीअ लालच आहे। उहे रिश्ता हली न सघंदा आहिनि, उहे हिकिड़ा टेम्पररी हूंदा आहिनि, उन हिकिड़े दौर लाइ, हिकिड़ो हफ़्ते लाइ, महीने लाइ, 6 महीननि लाइ, पर रिश्ता त ज़िंदगी जा हूंदा आहिनि न। जॾहिं खां शुरू थिया उहे मरण ताईं क़ाइम ऐं दाइम रहिया, इहे ई रिश्ता हूंदा आहिनि। बाक़ी हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि अची वई हली आहे, त हाणे जेको आहे सो शयूं वरी पंहिंजो रुख में तब्दीलियूं पियूं वठनि। त असीं वरी पुराणे दौर जा माण्हू आहियूं, त शायदि असांजूं क्राइटेरिया एरियाज़ ॿियूं आहिनि, सोसाइटी जूं शायदि ॿियूं आहिनि, पर असीं चऊं था त इहे सभई हिकिड़ियूं ई हुअणु घुरिजनि हिकिड़े सुठे समाज जूं, जंहिंमें पाण पंहिंजा ईंदड़ नसुल सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। सिंधी अदबी संगत जो हींअर बि तक़रीबूं जेकॾहिं थियनि थियूं, रिसेंटली कल्ह ॼामशोरे वारी तक़रीब, हुन में बि तव्हांजी शिरकत रही। सिंधी अदबी संगत जो कमु कीअं ॾिसो पिया? सिंधी अदबी संगत सिंध जे अदीबनि जो नुमाइंदे प्लेटफॉर्म आहे, जंहिंमें सभई अदीब पंहिंजो जेके आहिनि से विच में वरी हिकिड़ो वॾो उन में थी वियो हलियो हिकिड़ो, उनखे बि वरी दोस्तनि ख़ासि तौर ते मोहम्मद ख़ान अबड़े साहब वारनि उनखे ख़ुशि असलूबे सां उनखे सुलझायो। वरी इलेक्शन थी, उन इलेक्शन बि ॿिन्हिनि धड़नि खे जो हिकिड़ो जेको इंज़माम थियो, उन जो पोइ इलेक्शन कमेटी आउं चेयरमैन हुउसि, ऐं माण्हुनि जेके अदीब हुया उन्हनि पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो, ऐं जेका बॉडी चूंडिजी आई, नूर चाकराणी साहब हींअर उन जो सेक्रेटरी जनरल आहे, ऐं ॼामशोरे जो यूनिट आहे फ़हीम नूनारी साहब, मोहम्मद यूसुफ जोयो साहब, हैदराबाद में ताज जोयो साहब, त उहे पंहिंजो पंहिंजो कमु सुठो पिया करणु घुरिजे। माण्हुनि जी ख़ासि तौर ते नवनि लिखंदड़नि जी फ़िक्री नशो निमा थिए थी, हिकिड़ी शइ आहे तहरीर आहे, उन ते उनखे पेश कयो वञे थो, 20 माण्हू उन ते पंहिंजी राय ॾियनि था। मुमकिन आहे त 20 मां 5 माण्हुनि जी राय अहिड़ी हुजे जेका लिखंदड़ खे सुठो रस्तो ॾिए, दॻ ॾिए, उनखे सम्झाए त हीअ ॻाल्हियूं आहिनि। त अदबी संगत जा जेके दस्तूरी क्लास आहिनि उहे माण्हूअ खे सेखारीनि था ऐं माण्हू ॿियनि खे सेखारे थो। इहो माना ख़्यालनि जी ॾे वठि आहे ऐं पंहिंजो नॉलेज जी ॾे वठि आहे ऐं शेयरिंग आहे, जेका माण्हूअ जी फ़िक्री तरबियत में अहम रोल अदा करे थी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, शागिर्दनि जे हवाले सां अवां उस्ताद आहियो, मां वरी बि चवंदसि तव्हां सुठो कमु कयो आहे। शागिर्दनि जे हवाले सां पुछणु चाहींदमि, जेके स्टडी सर्कल्स थियनि था उन्हनि जो ज़हनी नशो नुमा ते केतिरो असरु पवे थो? 100%। 100%। जेका शइ तव्हां पढ़ो था, उन खां पोइ जेका शइ तव्हां ॿुधो था, ऐं उन खां पोइ शइ जेका तव्हां ॾिसो था, इन्हनि मां जेका तव्हां पढ़ो था उहा कुझु वक़्त खां पोइ तव्हां खां विसरी वेंदी। जेका शइ तव्हां ॿुधो था उहा उन खां वधीक वक़्त ताईं हली सघंदी, ऐं जेका शइ तव्हां ॾिसो था उहा तव्हांजे तमामु घणे टाइम ताईं तव्हांखे यादि रहंदी। तंहिंजे करे जेकॾहिं मिसाल तौर ते आउं हिकिड़ो किताबु पढ़ां थो, ऐं मूं सिराज जो किताबु पढ़ियो, पढ़ाॾो सोई सॾु, मिसाल तौर ते उनजो मां 10, 20, 25 जेके बि दोस्त आहिनि उन्हनि में उनजो जेकॾहिं लेक्चर डिलीवर कयां थो त यकीननि मां हुनजे सभिनी पासनि ते ॻाल्हाईंदुसि, ऐं जेके दोस्त वेठा हूंदा उहे मूंखां सुवाल जवाब पुछंदा, त काफ़ी शयूं जेके आहिनि उहे नयूं मां शेयर करे सघंदुसि ऐं हुननि जूं नयूं शयूं मां ॿुधी सघंदुसि। त स्टडी सर्कल्स त माण्हूअ जी फ़िक्री नशो निमा था कनि न। माण्हू उन मां सिखे थो, माण्हू उन मां सम्झे थो, माण्हू उन में सेखारे थो, माण्हू उन में सम्झाए थो। सही। हीउ जेको खाना बदोश पंहिंजो कैफ़े आहे, हिते मूं ॿुधो हुयो रिसेंटली त स्टडी सर्कल्स ते पाबंदी लॻाई वई आहे। असां वटि कुझु ई पार्क्स आहिनि, असां वटि कुझु ई गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, कुझु ई प्लेसिस अहिड़ा आहिनि जिते असां यंगस्टर्स जेको आहे सो गॾु थींदा आहियूं ऐं जेको आहे सो हेल्दी डिस्कशन्स उते थींदा आहिनि। अव्हां छा था सम्झो त हीअ पाबंदियूं ख़तमु थियणु घुरिजनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे।
अव्हां जेका ॻाल्हि पिया कयो उनजो मूंखे एतिरो घणो को इल्मु त कोन्हे को, पर कैफ़े खान बदोश राइटर्स कैफ़े जेका आहे उहा आहे हिकिड़ो हॉल आहे नंढो, ऐं उन साम्हूं पार्क आहे। हाणे उहो पार्क वरी शायदि कल्चर डिपार्टमेंट जो आहे, हू वरी शायदि ॾिनल आहे। उन पंहिंजो घणी जोड़ जक खां मां एतिरो वाक़ुफ़ु कोन आहियां को, ऐं मूंखे इन जी घणी एतिरी न आहे, पर आउं सम्झां थो त हू कल्चर वारनि वटि आहे, हू हुननि वटि आहे। त हाणे केरु उनखे कहिड़े नमूने सां थो ॾिसे उहा हिकिड़ी जुदा शइ आहे। इवन आई डोंट नो त जेको आहे सो इहा पाबंदी ख़तमु थी वई आहे या न, पर विच में मूं इन तरह ॿुधो हुयो। ऐं अव्हां जो लिखणु पढ़ण सां तालुक़ु आहे त मूं तव्हांजो जनरल रायो सिर्फ़ु ॼाणणु चाहियो पिए, छाकाणि त असां वटि इन तरह जा एॾा पार्क्स बि तव्हांखे ख़बर आहे नथा असांखे मिलनि, या उहे प्लेसिस असांखे घटि मिलंदियूं जिते सेफली नौजवान वेही हेल्दी हिकिड़ो जेको आहे सो डिस्कशन करे सघनि। ख़ैर सर, वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। अव्हांजो लास्ट में छा मैसेज हूंदो, छा चवणु चाहींदो असांजे तमामु व्यूअर्स ताईं? छा मुंहिंजो इहो हूंदो त पाण सभु गॾिजी पढ़ूं ऐं गॾिजी लिखूं ऐं सोसाइटीअ जी फ़िक्री नशो निमा कयूं, जीअं हिकिड़े सुठे समाज जी असां अॾावत करे सघूं, जंहिंमें असांजो ईंदड़ नसुल सुख जो साहु खणी सघे। तमामु बहितरीनु, सुठो मैसेज तव्हांजो। ऐं मां इलाही थोराइती आहियां तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं अव्हांजी मौजूदगीअ में यकीननि हिकिड़ो सुठो डिस्कशन, सुठो प्रोग्राम व्यूअर्स ताईं। तव्हांजी महिरबानी जो तव्हां दावत ॾिनी। सर थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। इट्स प्लेजर फॉर अस त तव्हां आया आहियो। असांजी दावत ॾियणु हमेशह कोशिशि हूंदी आहे त मूं स्टार्टिंग में बि चयो त उन्हनि पर्सन्स खे असां घुराए सघूं, मदू करे सघूं, जंहिंजो हिकिड़ो सुठो कमु हुजे। एंड नो डाउट तव्हां सुठो कमु कयो आहे एंड स्टिल यू आर डूइंग सो गुड, माशाल्लाह। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां जेको सहकार मौजूदु रहियो, सोना यूरिया जो सहकार रहियो, सोना सां ई आहे कामयाबी। हीअ हिकु इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजी हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोन, सोना यूरिया नीम कोन ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो। ऐं ॿोरीअ में मौजूदु स्क्रैच कार्ड जेको आहे सो बि तव्हांखे मिलंदो। ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। आयल मुंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव। पंहिंजे दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।